फिजिक्स आल्सो इंजीनियरिंग सब्जेक्ट, फिजिक्स आल्सो मेडिकल सब्जेक्ट। त मेडिकल साइंस में भी फिजिक्स जो ॾाढो रोल आहे, जेको रेडियोलॉजी डिपार्टमेंट आहे। तव्हां हिन जी इंटर्नशिप मेडिकल जे रीनार हॉस्पिटल में, कैंसर हॉस्पिटल्स में करे सघो था। त पंजी जो ॿारु थोरो हाणे मेच्योर आहे पंहिंजी जॻह ते, त जीअं इहो ॿारु 6 में ईंदो न, त हाणे इन जी साइंस खे 3 हिसनि में विरहायो वियो आहे, त उनखे प्रॉपर मथां सब्जेक्ट जी हाणे डेफिनेशन लिखाई वञे थी। पहिरियां ईअं न हुयो। हाणे जेकॾहिं 5 जे ॿार खे असां सम्झायूं था त साइंस छा आहे, 2012 जी का अपॉइंटमेंट थी IBA जी, 10 जी 9 8 जी IBA जी, उन में हिकु लेक हुई शइ कहिड़ी उहा स्कूल्स में थोरो हुनजो प्रॉब्लम क्रिएट थियो त साइंस टीचर उन्हनि न खयां, जनरल टेस्ट कढियऊं पोइ जेको पास थियो। साइंस बि हुन में हुया पर लिमिटेड हुया। फर्स्ट ईयर जा स्टूडेंट आयो, एॾी लय छो था कयो, असांखे गानो चई ॿुधाए। अच्छा, तव्हां थर्ड ईयर जा हुयो पर तव्हांखे फर्स्ट ईयर सम्झनि, फर्स्ट ईयर पास सम्झनि। पोइ मूं हुनजो जो मां चवनि था तव्हां थोरो स्टूडेंट्स खे सुञाणो त साईं कहिड़े ईयर जो आहे, जीअं वरी तव्हां फर्स्ट ईयर जा थी करे असां सीनियर सां ॻाल्हायो था। मां चयुमि पुटु मां थर्ड ईयर में आहियां बाबा, ईअं न कयो, दोस्त आहियूं। माना न तूं कूड़ थो ॻाल्हाए, फर्स्ट ईयर वारा चवंदा ई आहिनि त असां सीनियर आहियूं, जीअं रैगिंग खां बचूं। मां चयुमि प्रूफ ॾेखार। रावलपिंडी में पढ़ायो, मुख़्तलिफ़ शहर ॾिसी आयासीं। जेका शइ मूंखे ॾुखी लॻी उहो माण्हुनि जो रवैयो लॻो, जंहिंखे माना जेसि ताईं मक़सदु आहे तेसि ताईं तव्हां सां कॉन्टेक्ट में आहिनि, तेसि ताईं तव्हां उन्हनि जे लाइ सुठा आहियो। पर जेकॾहिं इत्तेफ़ाक़नि 100 मां तव्हां हिकिड़ो उन्हनि जो कमु न करे सघियो त तव्हांखे माना दुनिया जो बुरो इंसानु सम्झंदा। असां गॾोगॾु माना इहा शइ सोचां थो त पाण ते बि फिटनेस कयां, एक्सरसाइज़ कंदो अचां। त जेकॾहिं मां पाण खे फिट न रखंदुमि, हेल्दी न रखंदुमि, त पंहिंजी फैमिली खे न रखी सघंदुमि। इहो असांजो माना मेजर हूंदो आहे। पहिरियां तव्हां पंहिंजी हेल्थ सोचो, तव्हांजी हेल्थ न आहे, तव्हांजी फैमिली जी हेल्थ आहे। तव्हांजे सहारे फैमिली आहे। मां बीमार थींदुमि, सॼी फैमिली बीमार आहे, असरु पवंदो। जॾहिं मां फिट ऐं फाइन हूंदुमि त पोइ मुंहिंजो जेको एम आहे हिकिड़ो ॾाढो सुठो एम आहे। सलमान खान जी पुराणी मूवी आहे पोइ हम आपके हैं कौन, या स्टिल ॾिसंदो आहियां अञा। मां मूं वटि सेव थियल पई बि आहे, ॾाढी सुठी हूंदी आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सॉन्ग्स जे हिसाब सां जेकॾहिं मूवी ॾिसणु चाहियो, तव्हां जंहिंमें चयो मूवी बि सुठी हुजे, गाना बि सुठा हुजे, पोइट्री बि सुठी हुजे, त पोइ उहा असांजी फिल्म जेका पुराणी आहिनि उहे 2 आहिनि। हिकु आहे असांजी तुम बिन, या न्यू में बि आहे, पुराणी बि आहे। अस्सलाम वालेकुम एवरीवन, उम्मीद आहे तव्हां सभई ठीकु हूंदो। वेलकम आहे तव्हांखे न्यू पॉडकास्ट एपिसोड में। ऐं अॼु जो असांजो गेस्ट आहे ॾाढो सुठो उस्तादु आहे ऐं तजुर्बेगार उस्तादु आहे ऐं उनजी महारत फिज़िक्स सब्जेक्ट में घणी आहे। सो वेलकम था कयूं असां नवीद अब्बास नागराज खे। थैंक यू सर। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुश आहियो त बेहतरीन, अल्लाह सां न करम। तव्हां पहिरियां सर थैंक यू सो मच, तव्हां आयो असांजे पॉडकास्ट में इंटरव्यू में। इट्स माय प्लेजर। ऐं असल में यूट्यूब ते मां रखां पोइ इंटरव्यूज़ जा, जीअं साईं अलीकबर जो रखियो हुयो, बिल्कुलु बिल्कुलु, त उनजे हेठां कमेंट में तव्हां लाइ वोटिंग कयल साईं नवीद साईं खे घुरायो। बिल्कुलु मां उहो ॾिठो हुयो ऐं इहा शइ ॾिठी बि हुई, ॾाढी सुठी बि लॻी मूंखे। सो इन करे असां तव्हांखे रिक्वेस्ट कई तव्हां अचो, त ख़ुशि लॻा पिया। त तव्हांजो पहिरियों दफ़ो आहे ही पॉडकास्ट? हा, ही पॉडकास्ट मुंहिंजो फर्स्ट टाइम आहे। कीअं महसूसु थिए? सुठो आहे। ऐं हिन में काफ़ी जेका इंफॉर्मेशन आहे असांजी पर्सनली या तव्हांजी या स्टूडेंट्स जी आहे, जिन गुफ़्तगू में उहे शइ मिलनि थियूं असांखे, ऐं ॾाढो सुठो फील थिए पियो। साईं अलीकबर वारो पॉडकास्ट ॾिठो हुओ? हा बिल्कुलु ॾिठो हुयो। उहो कीअं सुठो लॻो? सुठो लॻो ॾाढो। हुनजा व्यूअर्स बि मां ॾिठमि काफ़ी, ऐं पॉजिटिव कमेंट्स बि ॾाढा ॾिठमि। स्टूडेंट उन्हनि ॾाढी एप्रिशिएट कयो, उन्हनि जो साईं सुठो पॉडकास्ट अथव। वरी सुपीरियर ते जेके बि टीचर्स आहिनि सभिनी लाइ सभिनी सां तव्हां पॉडकास्ट जो मां कोशिशि कयां थो, हर कोई मसरूफ़ आहे पंहिंजे कम सां, मां कोशिशि कयां थो आहिस्ता आहिस्ता हर उस्ताद जो मां इंटरव्यू कंदुमि। सर सवाल स्टार्ट था कयूं सर। हा बिल्कुलु। सभ खां पहिरियां त तव्हां फिज़िक्स सब्जेक्ट हिते पढ़ाईंदा आहियो, हुन में तव्हांजी महारत आहे। सर इहो फिज़िक्स सब्जेक्ट्स जो तव्हांजो इंट्रस्ट कीअं वियो हिन सब्जेक्ट में? ॿिया बि सब्जेक्ट हुया, बायो थी वियो, मैथ थी वई, ऐं ॿियूं बि शयूं हुयूं, फिज़िक्स में तव्हांजो कीअं वियो इंट्रस्ट? हा, असल में मां जेका क्लास जॾहिं मैट्रिक खां स्टार्ट कयमि त हुन टाइम मुंहिंजो इंट्रस्ट ज़्यादातर इंजीनियरिंग साइड हुयो। त मूंखे माना हिकिड़ो इंजीनियरिंग कोर्स करिणो आहे, इंजीनियरिंग जेका डिग्री वठणी आहे। पोइ उनजे करे मां काफ़ी सब्जेक्ट्स रेफर कया, मैथ्स बि रेफर कयो, केमिस्ट्री रेफर कई, प्लस में फिज़िक्स रेफर कई। पर फिज़िक्स में हिकु शइ मूंखे अट्रैक्टिव लॻी,
जंहिंजे करे मां फिज़िक्स में डाइवर्जेंस रखियो। कहिड़ी सर? उन में अट्रैक्ट माना जेका बेस्ट शइ लॻी मूंखे, थ्योरी सां गॾु असां प्रैक्टिकल बि कयोसीं, प्रैक्टिकल सां गॾु उन सां जेका आहे कैलकुलेशन कईसीं, ऐं उहा कैलकुलेशन ऐं जेके प्रैक्टिकल असां एवरीडे लाइफ सां तमामु घणा कंसर्न आहिनि। इवन तव्हां 6 जे ॿार खे फिज़िक्स पढ़ाए सघो था, 7 जे ॿार खे पढ़ाए सघो था, 8 ॿार खे पढ़ाए सघो था, इवन तव्हां 2 क्लास वारे खे फिज़िक्स पढ़ाए सघो था, फिज़िक्स जा लॉस पढ़ाए सघो था, पर 1 ऐं 2 क्लास वारे खे बायोलॉजी एतिरी न पढ़ाए सघंदव, तव्हां केमिकल्स न पढ़ाए सघंदव। बेसिक माना जेके शयूं असांजूं आहिनि डेली लाइफ में, घुमणु आहे, फिरणु आहे, ॿार जी डेवलपमेंट आहे, ग्रोथ आहे, उनजी जेको आहे माना मूवमेंट आहे, उहा बि तव्हांजी हूअं त आहे त एजुकेशन्स में ई हो, पर असां इनखे अञा पंहिंजे डेली लाइफ जे प्रैक्टिकल हिसाब सां खणी था अचूं। ॿियो असांजो सराउंडिंग में जेका शइ हिकु शइ खे छॾे ॿी शइ ते तव्हां हथु रखो, उनजे पोयां लाज़ा फिज़िक्स आहिनि। जनरेटर खणूं था असां, उन ते इवन मोबाइल कम्युनिकेशन असांजी आहे, पॉडकास्ट असां सेट कयूं था, बग़ैर कंहिं टेक्निक्स जे ज़रिए उनखे एडिटिंग करे सघूं था, वायरलेस कम्युनिकेशन आहे, नेटवर्क सिस्टम्स आहिनि, इहे सभु जो सभु जेके बिलोंग्स कनि था, जेका मदर ब्रांच आहे उहा फिज़िक्स ई आहे। सही। अच्छा, कहिड़ो मतिलबु उहो टाइम हुयो जॾहिं तव्हां डिसाइड कयो त मूंखे फिज़िक्स करणी आहे? छो जो अॼुकल्ह जा ॿार इंटर खां पोइ उन्हनि खे यूनिवर्सिटी लाइफ में वञिणो हूंदो आहे, त उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त कहिड़ी शइ में वञूं, बट तव्हां कहिड़ो मोमेंट हुयो जंहिंमें तव्हां डिसाइड कयो मूंखे फिज़िक्स करणी आहे? कहिड़े क्लास में हुयो? इहा मां डिसाइड कई जंहिं महिल इंजीनियरिंग टेस्ट ॾियां पियो। अच्छा। हा, मुंहिंजो अंकल हुयो पाकिस्तान एटॉमिक एनर्जी कमीशन में आहे हींअर, हुते प्रिंसिपल इंजीनियर बि आहे, हुन सां ॾाढो टच में रहियो, ऐं उन मुंहिंजी कैरियर काउंसलिंग कई। ऐं अॼुकल्ह हिकिड़ी पेरेंट्स खे माना हिन मैसेज बि ॾियणु चाहियां थो उहो इहो, या स्टूडेंट्स खे, त पंहिंजो कैरियर काउंसलिंग कनि, कंहिं सीनियर टीचर्स खां पुछनि या कंहिं पेरेंट्स खां पुछनि, बाबा जेकॾहिं मां मेडिकल में सिलेक्ट न थियुमि त पोइ मां छा कयां, मुंहिंजो एम छा हुजणु खपे। पोइ इहा जेका कैरियर काउंसलिंग आहे, त जंहिं टाइम मां इंटर में पहुतुमि त पोइ मां कैरियर काउंसलिंग पंहिंजे टीचर्स खां बि पुछा कई, प्लस में पंहिंजे अंकल खां पुछा कई, पंहिंजे पेरेंट्स खां पुछा कई। पोइ हुननि जो त जेकॾहिं तव्हां इंजीनियरिंग में सिलेक्ट थी था वञो त वेल एंड गुड, पर जेकर इत्तेफ़ाक़ नथा थी सघो त पोइ अहिड़ो सब्जेक्ट खणो जंहिंमें तव्हां सुभाणे जॉब सिक्योर बि हुजे ऐं तव्हांजो इंट्रस्ट बि हुजे, जॉब सिक्योर हुजे या न हुजे, पर तव्हांखे हुन सां लॻाव हुजे। ईअं न तव्हां पढ़ो था, उते वञो था, पोइ चओ त मां अचे फासी पियो आहियां, माना ईअं न हुजे, फॉर्मेलिटी तौरु न हुजे, उन जा तव्हां में स्किल्स अचनि। ऐं फिज़िक्स माना सब्जेक्ट टीचिंग स्किल ते बेस्ड न आहे, फिज़िक्स आल्सो इंजीनियरिंग सब्जेक्ट, फिज़िक्स आल्सो मेडिकल सब्जेक्ट। त मेडिकल साइंस में बि फिज़िक्स जो ॾाढो रोल आहे, जेको रेडियोलॉजी डिपार्टमेंट आहे, तव्हां हिन जी इंटर्नशिप मेडिकल जे हिन में लीनार हॉस्पिटल में, कैंसर हॉस्पिटल्स में करे सघो था, उते तव्हां हुन जा मेडिकल डॉक्टर थी सघो था, रेडियोलॉजिस्ट थी सघो था। इंजीनियरिंग साइड्स में तव्हां जेको आहे ऑप्टिक्स में वञी सघो था, ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट में वञी सघो था, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स जेका आहे उहा फिज़िक्स मां ई निकिरंदी आहे। पोइ उन में तव्हां ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स में इंजीनियरिंग थी सघो था। माना मसि न आहे त असां फिज़िक्स खे सिर्फ़ु टीचिंग साइड तां बेस्ड रखूं, तव्हां हुनखे पंहिंजी इन्वेंशन्स करे सघो था। इवन जेको मूं हींअर माना ॿारनि खे जेको डाइवर्जेंस रखियो आहे स्कूल साइड बि, त जेको टॉपिक पढ़ो था उनजो माना हिकिड़ो डेमो वर्जन में तव्हां प्रोजेक्ट ठाहियो। लो कास्ट मटीरियल जेको अॼुकल्ह असांजे स्कूल्स में तमामु हले बि थो, स्टीम प्रोजेक्ट्स हलनि था, जंहिंजो स्कूल में फोकल पर्सन बि आहियां मां। पहिरियां सेंट जोसेफ हाई स्कूल में हुयो, हाणे म्यूनिसिपल हायर सेकेंडरी स्कूल में बि आहियां। ऐं इन जी रिसेंट जेका आहे मूं ट्रेनिंग बि कई पाकिस्तान साइंस फाउंडेशन जे तरफ़ां इस्लामाबाद में। उन में असांखे 9th टू इंटर क्लास ताईं बायोलॉजी, केमिस्ट्री, फिज़िक्स, मैथ, इवन कंप्यूटर, उन्हनि जा असांखे प्रोजेक्ट्स ठाराया विया त तव्हां जेको आहे अॼुकल्ह स्कूल्स में कीअं था पढ़ायो, अॼुकल्ह नओं जदीद दौर आहे, त पोइ जेको टॉपिक पढ़ायो उनजो तव्हां एज़ अ डेमो प्रोजेक्ट ठाहे वञो, ॿारनि खे सम्झायो, प्रैक्टिकली वर्क करायो, त साइंस प्रैक्टिकली हूंदी आहे। बाक़ी माना जेको क्लासिक पीरियड हुयो असांजो, उन में इहो ई हूंदो त ॿार खे किताबु यादि कराइणो आहे, फेयर कॉपी ठाराइणी आहे। हाणे जेका दुनिया इन खां थोरी चेंज आहे, तब्दील आहे। हाणे जेको मुंहिंजो फोकस हूंदो आहे क्लास में पढ़ाइण जो, उहो कॉन्सेप्चुअली आहे, रटियारो न आहे।
अच्छा सर, तव्हां पंहिंजी एजुकेशन जे बारे में ॿुधाइजो, छो जो तव्हां करंटली हा एमफिल का कंप्लीट PhD कई, हा हाणे PhD था PhD तव्हां कयां पियो मां। उहे था कयो। हा मूंखे इहो ॿुधाइजो तव्हां प्राइमरी तालीम किथां हासिलु कई ऐं मैट्रिक थी वई या यूनिवर्सिटी, कहिड़ी यूनिवर्सिटी मां तव्हां डिग्री कई, एजुकेशन जे बारे में ॿुधाइजो पंहिंजी। मां जेका आहे प्राइमरी तालीम स्कूल कॉलेज उहो कंबर डिस्ट्रिक्ट मां ई हासिलु कई। सही। प्राइमरी स्कूल जेको हुयो कंबर जो सीनियर पुराणो स्कूल आहे, इकरा स्कूल, जेको माना हुते नसीराबाद नाके ते आहे, रिहाइश मुंहिंजी हुते हुई। पोइ 91 में मूं दाख़िला वरिती, सही पहिरीं क्लास में। 96 में जेको आहे माना 5 मां पास कई। सही उतां पोइ 96 में ई दाख़िला वरिती कंबर हाई स्कूल में। सही। ऐं असांजो जेको कंबर हाई स्कूल हुयो तमामु बहितरीनु स्कूल हुयो ऐं तमामु बहितरीनु उस्ताद हूंदा हुया। ऐं असांखे जेका बि शइ मिली उहा गवर्नमेंट स्कूल्स मां मिली। मैथ बि मां उतां सिखी घणी, अॼु ॾींहं ताईं जेका मूंखे मैथ यादि आहे उन उस्तादनि जी यादि आहे। सही। ऐं उनखां पोइ 2001 में मूं पास आउट कयो हाई स्कूल मां। सही। वरी उन में जेको आहे पंहिंजे टाइम में असां सुठा टैलेंटेड मॉनिटर बि रहियमि क्लास जो, ऐं काफ़ी असांजो क्विज़ कॉम्पिटिशन्स बि रहिया। इन टाइम दौरान इहो हुयो त प्राइवेट स्कूल्स जो कॉन्सेप्ट घटि हुयो, त जेके पेरेंट्स हूंदा सभई हूंदा ॿार खे हिकिड़ो गवर्नमेंट स्कूल में दाख़िला कराईंदा। ऐं इवन गवर्नमेंट स्कूल में उन टाइम में पर मंथ फीस सरकार रखियल हुई। अच्छा। ऐं मां ख़ुदि मूं भरी हुई फीस। असांजी माना 3 महीननि जी गॾे करे वठंदा, 100 रुपयो मां भरींदो हुअमि, हर महीने जी 30 रुपया हूंदी। वरी जॾहिं को प्राइज़ खटींदा हुआसीं, असां जा इनाम खटियोसीं, त पोइ असांखे स्कूल जो हेडमास्टर खे इहा हूंदी त हुन ॿार जी जेको आहे फीस माफ़ु करे। या बाद में जेको आहे माना 2000 खां बाद में जॾहिं आया त पोइ इहा फीस बि ऐं बुक्स बि फ्री में ॾिना विया। तंहिं टाइम माना बुक्स बि फ्री में न हुया असां वटि, न वरी इहा शइ फ्री में हूंदी। थोरो हुनजो माना लुक आफ्टर पियो। ऐं सभ खां जेको सुठो वर्क हुयो न पेरेंट्स जो बि हुयो, त ॿार खे माना स्कूल वठी वञनि। वरी महीने ॾेढ में गवर्नमेंट स्कूल्स वरी हिकिड़ो शेड्यूल ठाहींदा त बाबा हिन क्लास जा पेरेंट्स जेके आहिनि ॿारनि जा जेके घटि रिपोर्ट आहे उनजी रिपोर्ट्स वठंदा। ऐं 2001 खां पोइ कंबर हाई स्कूल शाह लतीफ़ डिग्री कॉलेज में मूं इंटर उतां कई, 2003 में पास आउट कयो। प्री इंजीनियरिंग ग्रुप खयोंसीं असां, उहो ई सेम मेथड्स असांजा क्लासिस जेके हलंदा हुया कफ़ा सुठे नमूने सां, हींअर बि हलनि पिया। पर उन टाइम जेके टीचर्स हुया तमामु सुञारे सीनियर टीचर्स हुया। हाणे यंग टीचर्स आहिनि, उहो बि पंहिंजो हिकिड़ो सुठो रोल एक्ट कनि था। इन खां पोइ जॉइन कई मूं सिंध यूनिवर्सिटी, BS फिज़िक्स से 4 ईयर माना ऑनर्स डिग्री उतां कई मूं। ऐं उतां जेका मूं कई 3.2 CGPA खई आउट ऑफ 4 CGPA, ऐं फर्स्ट क्लास में मूं कई जामशोरे मां, सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां कई। 2007 में पास आउट कयासीं। 2007 में जीअं असां पास आउट कयासीं उते असांजे काफ़ी जॉब ऑफर बि थियूं स्कूल साइड जूं, ॿियनि जूं। पर पोइ उन टाइम वरी कुझु इंसिडेंट थी पिया जो असां फर्दर अॻिते स्टडी कंटिन्यू न करे सघियासीं। पोइ असां जॉब में आयासीं। पोइ पहिरीं जॉब जेका मूं कई उहा शाह लतीफ़ डिग्री कॉलेज कंबर में एज़ अ कोऑपरेटिव लेक्चरर मां उते थियुमि। उते मूंखे माना हिकिड़ो स्टीमेंट ॾींदा पर घटि हूंदो, 4000 पर मंथ हुयो। पोइ उते मां सीनियर टीचर्स सां हिकिड़ो वर्क सिखियो, कॉलेज में कीअं पढ़ाइजे, एक्सटर्नल कीअं थिए, इंटरनल कीअं थिए, पेपर कंडक्ट कीअं कजनि, इहे सॼो कमु माना उतां असां इहो सिखियोसीं, सुठो तजुर्बो थियो। उतां पोइ वरी जेका मूं एज़ अ प्रोफेशन स्टार्ट कयो उहो हींअर IBA जे नाले सां आहे, जेको सचल कॉलोनी में आहे, पब्लिक स्कूल आरकाना, सेमी गवर्नमेंट इदारो आहे। उतां जो जेको हूंदो आहे DC जेको हूंदो आहे, असां चेयरपर्सन हूंदा हुनजा इंटरव्यू थिया। पोइ उते एज़ अ लेक्चरर मूं सिलेक्ट थियुमि 2009 में। ऐं सभिनी मां यंगेस्ट लेक्चरर मां हुउमि। उन टाइम मुंहिंजी एज हुई 22 साल। 22 इयर्स। माना कंहिंखे फील न पियो थिए त मां को हिते स्टाफ आहियां या स्टूडेंट आहियां, छो त स्टूडेंट्स वांगुरु ई लुक लॻे पियो ॼण। 22 ईयर यंगेस्ट हुयुमि मां। ऐं इंटरव्यू असांजो जेको कंडक्ट कयो हुयो DC लाड़कानो उन टाइम हुयो, उन कंडक्ट कयो। साईं इरशाद सोलंकी साहब प्रिंसिपल हुयो, ऐं फिज़िक्स जो हिकिड़ो सीनियर ऐं माइनाज़ उस्ताद हुयो डिग्री कॉलेज जो, साईं आफ़ाक अंसारी साहब, उन मुंहिंजो इंटरव्यू कंडक्ट कयो हुयो। ऐं ऑन द स्पॉट सिलेक्ट बि थी वियुमि। उन इंटरव्यू जे ॾींहं ते मूंखां क्लास बि वरितायो वियो त तव्हां क्लास वठी अचो एज़ अ डेमो में, त जीअं ऑब्ज़र्व कयूं त इहो क्लास पढ़ाए सघे थो नथो पढ़ाए सघे, क्लास कंट्रोल कीअं अथसि, उहो क्लास बि मूंखां उन्हनि वठायो हुयो।
तक़रीबन हुते मां 6 साल कमु कयो एज़ अ लेक्चरर। सही 6 सालनि खां पोइ 2014 में NTS माना अपॉइंटमेंट कई JSTs HSTs ऐं PST जी, जंहिंमें मूं 2 टेस्ट क्वालिफाई कयूं, हिकिड़ी PST कई, ॿियो JST जॉइन कई। सही पोइ JST में मां जॉइन कयो, पोइ कंबर हाई स्कूल में जेका आहे पोस्टिंग जी फर्स्ट पोस्टिंग मुंहिंजी, उते तक़रीबन मां जेको आहे 18 साल माना असां सॉरी पंहिंजो ऑलमोस्ट 4 साल हुते कमु कयो। सही उन खां पोइ मुंहिंजो ट्रांसफर थियो लाड़काणे, अंडर STR पॉलिसी थींदी आहे, पोइ उन में जेको आहे हिकिड़ो मुंहिंजो ट्रांसफर थियो लाड़काणा डिस्ट्रिक्ट में एज़ अ हाणे HST कमु कयां पियो। ऐं हिते जेको आहे सेंट जोसेफ हाई स्कूल में आहियां, ऐं तक़रीबन लास्ट ईयर प्रमोशन थियो त पोइ मां म्यूनिसिपल हाई सेकेंडरी हाणे जेको करंटली मां कमु कयां पियो उहो म्यूनिसिपल में। ठीकु आहे। इन दौरान हिकिड़ो गवर्नमेंट खां मूं NOC वरितो सेक्रेटरी साहब जे माना थ्रो प्रॉपर चैनल HM जो डायरेक्टर जो सेक्रेटरी साहब त साईं मूं एडवांस स्टडी करणु चाहियां थो, त पोइ उन में एडवांस स्टडी में मां MPhil में एडमिशन वरिती। हींअर MS बि असांजी डिग्री चई सघूं था, न्यू हिकिड़ो कैटेगरी जे हिसाब सां ओल्ड नेम हिन जो MPhil आहे मास्टर ऑफ फिलॉसफी, उहो फिजिक्स में कई मां सिंध यूनिवर्सिटी में, जंहिंमें मां ब्रांच जेका खई स्पेशलाइज़ेशन उहा सेमी कंडक्टर फिजिक्स खई। ऐं जंहिं ते कमु कयो मुंहिंजो रिसर्च पेपर बि आहे, गूगल ते तव्हां जेकॾहिं मुंहिंजे नेम सां लिखंदव नवीद अब्बास नागराज रिसर्च पेपर, त गूगल ते मुंहिंजो हिकिड़ो रिसर्च पेपर तव्हांखे मिली वेंदो। अच्छा, वो MPhil में तव्हां कयो? MPhil में मां पब्लिश करायो, उहो फॉरेन रिसर्च पेपर्स आहिनि, फॉरेन पब्लिकेशंस में रिसर्च पेपर्स आहिनि, उहो मुंहिंजो एज़ अ सेकंड ऑथर आहे। बाक़ी जेको एज़ अ फर्स्ट ऑथर आहे उहो मुंहिंजो अञा पेंडिंग में आहे, इंशाल्लाह उहो हिन साल पब्लिश थी वेंदो। ठीकु आहे। ऐं पास आउट जेको मूं कयो उहो कयो आहे पंहिंजो 2023 में। हींअर सेम प्रोसेस तहत सेम माना प्रोसेस तहत पोइ हींअर PhD मूं कंटिन्यू कई आहे, उहा शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मां कयां पियो। ऐं शाह लतीफ़ में जेको PhD जो असांजो रिसर्च टॉपिक्स आहिनि उहो रेडियो एंड कम्युनिकेशन ते एंटीना ते बेस्ड आहिनि। अच्छा, तव्हां MPhil कहिड़े हुन सब्जेक्ट में कई हुई? फिजिक्स में। फिजिक्स में उनमें अंदर कैटेगरी हूंदी आहे या जस्ट फिजिक्स हूंदो आहे? न, कैटेगरी हूंदी आहे। उनमें कहिड़ी कैटेगरी में? उनमें टॉपिक मां खयो जेको आहे सेमीकंडक्टर फिजिक्स, स्पेशली ऑन फोटो कैटलिस्ट। फोटो कैटलिस्ट छा हूंदा आहिनि? अहिड़ा मटीरियल्स हूंदा आहिनि जेकॾहिं कंहिं रोशनी ते रखंदा आहियूं त रोशनी जीअं हुनजे मथां किरंदी आहे त रिएक्शन करणु शुरू कंदा आहिनि। पोइ हुन में मूं हिकिड़ो केमिकल ठाहियो, मां सेमीकंडक्टर खयो ज़िंक ऑक्साइड, पोइ इन्हनि सां विटामिन B12 खे मिक्स करे डॉपिंग कयमि। हालांकि मूं विटामिन B कॉम्प्लेक्स ते कमु कयो, उन्हनि मां 6 विटामिन्स खयूं, पोइ उन विटामिन्स B12 सां उनखे मिक्स करे हिकिड़ो केमिकल ठाहियो। उन केमिकल जो फ़ाइदो इहो आहे त जेके असां वेस्ट मटीरियल उछलायूं था, माना कपिड़ा जा थिया या हिन जा रंगनि जा थिया डाइज़ जेके हूंदा आहिनि ऑर्गेनिक डाइज़, उहे आम इन्वायरमेंट उनखे डिस्ट्रॉय न करे सघंदो आहे। पोइ उनजे करे उन में पॉल्यूशन पैदा थींदी आहे, ज़हरीलियूं गैसियूं ठहंदियूं, ज़हरीलो पाणी थी वेंदो असांजो, वेस्टेज थी वेंदियूं। पोइ उहो केमिकल जेकॾहिं मां जेको ठाहियो उहो उनजे मथां रखियऊं पिया, ऐं जीअं रोशनी लॻेसि पई त विदिन सेकेंड्स जेको आहे माना मां हुनजो टाइम रखियो 2 मिंट में गैप कंदो पियो अचां, त विदिन जेको आहे 5 मिनट्स 10 मिनट्स ताईं उहो सॼो वाइट थी पियो वञे, माना हुन टोटल जेको आहे डिसोसिएट थी वञे पियो विद द इफेक्ट ऑफ लाइट। माना आम लाइट असांखे हर जॻह ते रोशनी मिले थी, पर मां जो अदर मटीरियल ते कया हुया त पोइ उहो वरी एक्सपेरिमेंटल कयो वञे। ईअं असां आम ब्राइस कीनाल में बि उछलाए सघूं था, उहो बि उते कमु कंदो, त उहे मटीरियल्स जेके रिएक्ट करे, ऐं उनजो ख़र्च बि थोरो आहे। जेकॾहिं उहो मां केमिकल ठाहे रखां मार्केट में त मूंखे वधि में वधि ख़र्च जेको आहे 3000 जे अंदरि करणो पवंदो, हिन खां वधीक न थींदो। रिसर्च तव्हां अकेले कई या बटन मिली? अकेले कई मां। अच्छा, अकेले। हा। ऐं फिजिक्स में हाणे तव्हां कहिड़े सब्जेक्ट में, फिजिक्स में कहिड़ो टॉपिक तव्हां खयो आहे? हिन में हींअर जेको PhD में खयो आहे उहो ब्रांच खई आहे असां टेलीकम्युनिकेशन एंड एंटीना, छो त उन में कमु आहे वेव्स जो, इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स। इलेक्ट्रॉनिक्स त अची वेंदी आहे, एंटीना उन्हनि में ईंदी आहे, पर डिवाइस जेको कमु थो करे पर्पज़ ते उहो वेव्स ते कमु थो करे। पोइ उन वेव्स में असां कंदा आहियूं पोलराइज़ेशन। ऐं पोलराइज़ेशन छा हूंदी आहे त जेकॾहिं असांजी हिकिड़ी लाइट अचे थी त तव्हां हुनखे स्प्लिट कंदव 2-3 कंपोनेंट्स में, उहा सर्किल फॉर्म ठाहे वेंदी आहे। तंहिंजे करे हुनजी छा हूंदी आहे, एरिया ऐं बाउंड्री जेका हूंदी उहा वधी वेंदी आहे डिटेक्शन करण जी। इहो हुनजो फ़ाइदो हूंदो आहे, जंहिंमें असां सिम्युलेशन ठाहींदासीं। माना पहिरियां सॉफ्टवेयर ते कमु करे ॾिसंदासीं त आइदर इहो मटीरियल सैंपल असांजो कमु करे थो या नथो करे,
ऐं जॾहिं हुनजी रिज़ल्ट असांखे सुठी मिलंदी त पोइ असां उहो माना पाण हिकिड़ो डिवाइस ठाहींदासीं। पोइ मार्केट मां कुझु शयूं ख़रीद करणियूं पवंदियूं आहिनि, कुझु ऑनलाइन घुराईंदा आहियूं, पोइ हिकिड़ो डिवाइस असां हिकिड़ो ठाहे हुनजो टेस्टिंग जा रखंदा आहियूं। पोइ PhD में असांखे घटि में घटि हुन जा 2 खां 4 रिसर्च पेपर पब्लिश करणा हूंदा। त हीअ मुंहिंजी रिसर्च आहे जंहिं ते मां कमु कयां थो। उन खां पोइ उनजी जेके आहिनि माना सेमिनार्स थींदा, थीसिस थींदी, वाइवास थींदी, उन खां बाद में उनजी वेरिफिकेशन थींदी। उन में असांखे तक़रीबन माना मिनिमम 4 साल लॻी था वञनि। सही। अच्छा सर, जेके हेठनि क्लासनि में पढ़नि था, जीअं 5 थी विया, 6 थी विया, जेके मिडिल में पढ़नि था या प्राइमरी में हिकिड़ो 4 5 में आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो ॿुधण में अचे थो फिज़िक्स, उन्हनि खे ख़बर न आहे फिज़िक्स आहे छा। उहो चवंदा हिकिड़ो सब्जेक्ट आहे, पर उहो फिज़िक्स रियल लाइफ में आहे छा, फिज़िक्स चए पोइ छा आहे। त उनखे सिंपल वर्ड में तव्हां कीअं सम्झाए सघो था नंढनि ॿारनि खे फिज़िक्स आहे छा? बिल्कुलु। त पंजी जो ॿारु थोरो हाणे मेच्योर आहे पंहिंजी जॻह ते, त जीअं इहो ॿारु 6 में ईंदो न, त हाणे इन जी साइंस खे 3 हिसनि में विरायो वियो आहे। सही। त उनखे प्रॉपर मथां सब्जेक्ट जी हाणे डेफिनेशन लिखाई वञे थी, पहिरियां ईअं न हुयो। हाणे जेकॾहिं 5 जे ॿार खे असां सम्झायूं था त साइंस छा आहे, त हाणे जॾहिं साइंस में उनखे ॻाल्हियूं अची वेंदियूं ॻाल्हियूं सम्झ में, त बाबा उहा शइ जेका असां तजुर्बनि सां बि हासिलु कयूं, मुशाहिदा बि कयूं। हाणे तव्हां उन ॿार खे जेकॾहिं पुछा कजे त साइंस में छा पढ़ंदा आहियूं, जानदार शयूं पढ़ंदासीं या गैर जानदार पढ़ंदासीं। अच्छा। हाणे ॿार हिते थोरो कंफ्यूज़ थींदो, सोचींदो, पोइ उनखे मिसाल ॾिजनि, बाबा तुंहिंजे चौधारी क्लासरूम में साह वारी कहिड़ी शइ आहे, चवंदो हेॾो ॾिसी चवंदो साईं असां पाण साह वारा। वरी छत ते ॾिसंदो का किरड़ी नज़र आयसि या ॿाहिरि का शइ नज़र आया, चवंदो साईं हे साह वारियूं। हाणे पुछंदासीं बेजान शयूं कहिड़ियूं आहिनि, त पोइ चवंदा आहियूं बेजान भित आहे, टेबल आहे, कुर्सी आहे, पेन आहे, मेज़ आहे। हाणे इनखे इते ॿार खे स्प्लिट कयोसीं साइंस खे, त हिकिड़ियूं जानदार शयूं थियूं, ॿियूं गैर जानदार। हाणे जेके जानदार थियूं पोइ उनखे नालो ॾे टीचर, त बायोलॉजिकल साइंस, त हे साह वारियूं शयूं आहिनि। ॿार खे हिते बायोलॉजी जी ख़बर पवंदी, त बायोलॉजी अहिड़ो इल्मु आहे जेको साह वारी शइ आहे। हाणे जेके नॉन लिविंग थिंग्स थियूं, साह वारियूं न आहिनि, उनजो नालो रखे टीचर माना फिज़िकल साइंसिस। हाणे जॾहिं फिज़िकल साइंस ते ईंदो त हाणे ॿार हिते सोचींदो त साईं बायोलॉजी त सम्झ में अची वई, फिज़िकल में छा आहे अॻिते। पोइ उन में ॿार उन ब्रांच खे टीचर स्प्लिट करे, हाणे उन खां पुछे त मादो 5 में पढ़ाईंदा आहियूं असां। अच्छा। मेटर छा हूंदो आहे, मादो पुछूं था ॿार खां, बाबा मादो छा आहे, चवंदो साईं हीअ शइ आहे। बाबा टेबल आहे, ठीकु आहे साईं, जॻह पे विलारे ध्यानु, टेबल छा जी ठहियल आहे, चवंदो काठ जी। पर पुछंदा रे काठ में अंदरि छा आहे, पोइ परेशान थींदो, पोइ हुनखे ॿुधाइजे त बाबा काठ में जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि उनखे एटम चवंदा आहियूं असां। हाणे इहे छा आहे, हुनजो फिज़िकल स्ट्रक्चर आहे, ऐं इन अंदरि वेंदे उहो केमिकल स्ट्रक्चर आहे, बयान माना जेको आहे हुन में अंदरि कीअं। हिते बांड इलेक्ट्रॉन प्रोटॉन जो नालो न आहे खणो, छो त इन ॿार खे इहा ख़बर कोन्हे। हाणे जॾहिं हिनखे सम्झ में इहा ॻाल्हि ईंदी त ॿाहिरीं शइ आहे या अंदरी शइ आहे, अंदरी बनावत ॿाहिरीं बनावत, बाबा हिन में जॾहिं ठाहींदा आहियूं या हिन में भञंदासीं त ज़ोर ॾियणो पवंदो न, इहो ज़ोर छा आहे या फिज़िक्स आहे। अच्छा। इनखे बाहि ॾींदासीं, बाहि छा आहे साईं, छा मिलंदी आहे बाहि मां, साईं चवंदो साईं गर्मी। ॿियो छा मिलंदी, चए रोशनी। इहा छा हूंदी आहे, पोइ इनखे उनखे तवानाई चइबो आहे। तवानाई जो कॉन्सेप्ट बि आहे। तवानाई जो कॉन्सेप्ट किथां थो अचे, न्यूट्रिशन मां, खाधे मां, खुराक मां। उहो बायोलॉजी जे पोर्शन में लिखियलु हूंदो आहे। पोइ उनखे ॿुधाइजे त हिन सभिनी शइ खे मिलाए करे जेका असां ब्रांच था लिखूं उहा फिज़िक्स हूंदी आहे। पोइ फिज़िक्स खे माना चइबो आहे स्टडी ऑफ यूनिवर्स, कुदरत। अञा जे करे तव्हां सोलो सम्झायो ॿार खे, इहे शयूं कटे वियो सॼो हिनखे। जेकॾहिं ॿारु चए थो न साईं मूंखे कुझु ॻाल्हि सम्झ में न आई, पोइ चएसि भला आसमान ॾे ॾिस ॿाहिरि, मींहुं वसंदो आहे, चवंदो हा साईं। ककर, चए ककर कीअं था ठहनि, भला इहा खीवणी काॾां थी अचे, बिजली काॾां थी अचे। या इन खां पुछेसि माना जेकॾहिं न सभु पाणो खणी खणी वारनि में घसाए पने जे मथां रखंदव, पोइ चएसि बाबा हिन में कहिड़ी बिजली आहे। त अहिड़ा खोड़ सारा असांजी 5 जी साइंस में, 6 जी साइंस में तजुर्बा आहिनि, पर उन में सिर्फ़ु तजुर्बा ॾिनल आहिनि, उनजी वस्फ़ या ॿियो कुझु न आहे। छो त ॿार खे माना उनखे थोरो एक्टिव रखिणो आहे, एक्टिविटी जे करे इहे शयूं माना ॾाढियूं त नोट थियल आहिनि। त पोइ इहे सभु शइ ॿुधाइजे ॿार खे, बाबा इहे जेके बि शयूं पढ़ंदासीं इन ब्रांच में पढ़ंदासीं, इहा बि साइंस जी हिकिड़ी शाख आहे।
अच्छा, ही मिडिल जो इहो तव्हां ॿुधायो, अक्सर फिज़िक्स शुरू थींदी आहे सब्जेक्ट 9th खां स्टार्ट हा। थींदो आहे। 9th में ॿार अचनि था या SSC में अचनि था, पोइ फिज़िक्स हुननि जा आॾो हेॾो बुक अचे थो, परेशान नओं सब्जेक्ट आहे छा आहे, त उन्हनि खे माना इंट्रोडक्शन में ॿुधाइणो हुजे त फिज़िक्स छा आहे, ऐं उतां जी क्लास में का शइ खणी उन्हनि खे ॿुधाइजे त ही हिन ते फिज़िक्स ईंदी आहे, त उहा कहिड़ी शइ उन्हनि खे हा, सम्झ में अचे थी। उतां फिज़िक्स जेका आहे न, उतां जी शुरूआति हुनजी मैटर खां कजे। सही। छो त फिज़िक्स जी पहिरियों लिखे, जीअं माना ब्रांच लिखई साइंस, पोइ हुनखे स्प्लिट करे ॿार खां इहो पुछे, डायरेक्ट फिज़िक्स न पढ़ाई। सही। ॿार खां ॿुधे बाबा साइंस जूं घणियूं शाखाऊं आहिनि, सही। ऐं अक्सर ॿार ॿुधाईंदा आहिनि 2 शाखाऊं आहिनि, जेको ग़लति आहे। घणियूं? हिकु ॿुधाईंदा आहिनि बायोलॉजिकल साइंस, ॿियो पढ़ाईंदा आहिनि फिज़िकल साइंस। ईअं न आहे। अच्छा। साइंस जूं 2 ब्रांचिस आहिनि शुरूआति में। कहिड़ियूं? हिक खे चइबो आहे नेचुरल साइंस, ॿिए खे चइबो आहे सोशल साइंस। नेचुरल ऐं सोशल हा, साइंस, इहे 2 ब्रांच 2 ब्रांच आहिनि साइंस जूं। सोशल जेका आहे न, उहा बिहेवियर सां रिलेटेड हूंदी आहे, एक्शन सां रिलेटेड हूंदी आहे। जीअं असां पढ़ंदा आहियूं सोशल मीडिया, ऐं मीडिया में त साइंस प्रैक्टिकली त न हूंदी न, पर जेका बि साइंस असांजी प्रैक्टिकली आहे उहा इन में इन्वॉल्व थी थिए, जंहिंजे करे असां बिहेवियरिज़म ते कमु था कयूं। इहा सोशल साइंसिस हूंदी आहे। जेका ॿी हूंदी आहे असांजी नेचुरल साइंस, जेका कुदरत असांखे ॾिनी, पोइ उहा नेचुरल साइंस स्प्लिट थींदी आहे। छा में? फिज़िकल साइंस में ऐं लिविंग थिंग, जा अॻोणे डिस्कस कयोसीं। लिविंग ते माना हिकिड़ी थी वई बायोलॉजिकल, ॿी थी वई फिज़िकल। हाणे फिज़िकल खे तव्हां स्प्लिट करे अचो, केमिस्ट्री में, फिज़िक्स में, मैथ में, अदर जेके इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, त उतां फिज़िक्स खणी ॿार खे हाणे ॿुधायो त फिज़िक्स कहिड़ी शाखा हूंदी आहे। पोइ उन में मैटर, एनर्जी ऐं फोर्स 3 शयूं ईंदियूं आहिनि। हाणे इहो ॿार मैटर बि पढ़ी आयो आहे 6वीं में, 7वीं में, 8वीं में। इहो ॿार असांजो जेको आहे एनर्जी बि पढ़ी आयो आहे, कंडीशंस ऑफ एनर्जी पढ़ी आयो आहे। हाणे डायरेक्ट फिज़िक्स न ॿुधायोसि हुनखे, एनर्जी रिवाइज़ करायोसि थोरो हिकु ॾींहुं, 2 ॾींहं तव्हां हुन खां फोर्स पुछो छा हूंदो आहे, नेचुरल फोर्स कहिड़ा हूंदा आहिनि असां वटि, जेके माना कुदरत ॾिना, या कुदरत जा कानून कहिड़े तहत हलनि था, इहे ॻाल्हियूं कंदा अचो। पोइ तव्हां अचो हुन में फोर्स ते, पंहिंजो रिलेशन्स ते, पोइ ॿुधाइबो हुन टिनी जो जेको कॉम्बिनेशन आहे उहो फिज़िक्स आहे। सही। त ॿार खे हिकिड़ो बेसिक कॉन्सेप्ट मिलंदो। ऐं मां जॾहिं पंहिंजे कोचिंग सेंटर ते पढ़ाईंदो आहियां, या इवन स्कूल्स में पढ़ाईंदो आहियां, त डायरेक्ट फिज़िक्स ते न ईंदो आहियां। मां सभ खां पहिरियों ॿार जी जेका पॉइंट माना नॉलेज हूंदी आहे, जेके असां एजुकेशन लैंग्वेज मोटिवेशन चवंदा आहियूं, माना ॿार खे तव्हां कीअं पढ़ाईंदव। ऐं इन खां अलावा जेका हिकिड़ी सुठी हॉबी बि आहे, जेका मूं 2018 खां पोइ सोचियुमि त मूंखे इहा शइ करणु खपे, उहा मां कई ट्रेनिंग टीचर्स जी। अच्छा। माना पाइट जी ट्रेनिंग जे थ्रू मां जेके टीचर्स रिक्रूटमेंट थींदा आहिनि, IBA कंदी आहे, NTS कंदी आहे, मुख़्तलिफ़ थर्ड पार्टी जे थ्रू थींदा आहिनि, PST, JST, उन में बि मां मास्टर ट्रेनर आहियां। 2018 खां वठी टीचर्स खे ट्रेनिंग ॾींदो आहियां। पोइ उन जो मूं ते बि फ़र्क़ु पियो टीचिंग बिहेवियर में। त पहिरियां जॾहिं असां ॿार खे ॾिसंदासीं, डायरेक्ट मां पंहिंजो हाई टॉपिक पढ़ाईंदो हुउमि, इहो न सोचींदो हुउमि त ॿार खे एज ड्रॉप थियो न थियो, माना ॿार जे मथां ईअं बम्बारमेंट कजे नॉलेज जी, पोइ उहो ॿारु माना डाइवर्स थी वेंदो, ख़तमु थी वेंदो आहे, उहो सम्झ में न ईंदो आहे। त तव्हां बिफोर जेको आहे पंहिंजी नॉलेज एक्सप्रेस करण खां पहिरियों सॼी क्लास जो रिव्यू वठी वञो। पोइ तव्हांखे 1 ॾींहुं लॻे, 2 ॾींहं लॻनि, 3 ॾींहं लॻनि, त तव्हांखे ॿारनि जो हिकिड़ो सेंट्रल आइडिया मिलंदो त तव्हां किथां टीचिंग स्टार्ट कयो। पोइ हुन मां मोटिवेशन मिली थी वञे असांखे ॿारनि जी, पोइ असां पंहिंजे टॉपिक ते अचूं था। पोइ हिकिड़ो छा थींदो, तव्हां हिकिड़े पर्टिकुलर ॿार खे नथा पढ़ायो, पोइ तव्हां सॼी क्लास खे रनिंग था करायो। पोइ तव्हां जेको क्लास रनिंग हूंदी, तव्हांजो हुन में कंट्रोल क्लास हूंदो, तव्हांजो क्लास जेको हूंदो तव्हांजो वेल डेकोरेट थियलु हूंदो, तव्हांजी प्लानिंग हूंदी, लेसन प्लानिंग हूंदी तव्हांजी। ऐं असां वटि लेसन प्लान ते अक्सर काफ़ी न हलंदा आहिनि टीचिंग में, बसि किताब खणी पंहिंजो कोई स्टार्टअप कंदा आहिनि। टीचिंग प्लान जो मक़सदु इहो हूंदो आहे सुभाणे तव्हां इस क्लास में छा पढ़ाईंदव। तव्हां जेकॾहिं हिकिड़ो टॉपिक पढ़ायो था, अचानक तव्हांखे क्लास में विसरी थो वञे, इट मीन्स यू आर नॉट प्रिपेयर्ड प्रॉपरली। पोइ उहो टीचर छा कंदो, पंहिंजो टॉपिक छॾे डाइवर्स कंदो, पोइ हुनजो क्लास कंट्रोल न रहंदो आहे। क्लास कंट्रोल रहंदो ई तव्हांजी नॉलेज सां, प्रियर नॉलेज जेका चेक कबी आहे। इहो हिकिड़ो स्टैंडर्ड माना जेको आहे नेशनल स्टैंडर्ड ऑफ टीचर आहे, उन में हिकिड़ो स्टैंडर्ड हूंदो आहे, टीचर मस्ट बी सब्जेक्ट लर्नड, ऐं टीचर मस्ट बी माना नॉलेज अबाउट द सब्जेक्ट, पोइ उन सब्जेक्ट खे ग्रिप सां पढ़ाए।
न त उहा शइ हुन में न करे सघंदो कॾहिं। सही सही। अच्छा तव्हां हाणे करंटली म्यूनिसिपल हायर सेकेंडरी म्यूनिसिपल हायर सेकेंडरी हुते में तव्हां पढ़ायो था, हुते तव्हां फिजिक्स सब्जेक्ट पढ़ाईंदा आहियो 9th वारनि खे? कुझु प्रोफेशन, हा। कुझु असांजा हूंदा आहिनि पेशन। हम्म प्रोफेशन जो मक़सदु आहे जेको फिजिक्स में प्रोफेशन आहे, हम्म पेशन जो मक़सदु आहे जेके मुंहिंजा शौक़ु हुया मां पूरा न करे सघियुमि, हम्म पोइ मां उहो सब्जेक्ट बि पंहिंजी चॉइस ते खयो आहे। सही। हाणे स्कूल में फिजिक्स खां अलावा जेको मूं सब्जेक्ट्स खया आहिनि उहो मैट्रिक क्लास खे केमिस्ट्री बि पढ़ाईंदा हुआ ऐं उनखे प्रैक्टिकल्स बि कराया मूं काफ़ी, ऐं उन खां अलावा 9th क्लास जी मैथ्स बि मूंखे आहे। ॾाढा ख़ुशनसीब आहिनि तव्हांजा शागिर्द। यकीन कयो असां मां बि म्यूनिसिपल मां पढ़ी आहियो आहियां। अच्छा, ॾाढो सुठो। हा, हुते केमिस्ट्री जो मां किताबु खोलियो ई न हुयो, नओं जीअं वरितो हुयो न हूअं ई। हुन टाइम टीचर्स अवेलेबल न हुया। इहा आहे बिल्कुलु। हुतां छो जो असांजी कंप्लेन बि हूंदी ॿारनि जी, मां चयुमि ॿिया सब्जेक्ट पढ़ूं था, असांखे नवां सब्जेक्ट बि पढ़णा। और दफ़े असांजो इंगेज वेंदो। तो इहो आहे त हाणे पढ़ायो थो वञे त इहा माना हा ॿार बिल्कुलु। ॾाढा ख़ुशनसीब आहिनि। असां त तरसंदा हुआसीं, मां चयुमि त उस्ताद अचनि ऐं असांखे पढ़ाइनि। इहो मां कई हुई 2013-14 में, माना 9th मैट्रिक पढ़ंदो, अच्छा अल्लाह। पर उन महिल अवेलेबल इहे टीचर्स न हुया। न हुया बिल्कुलु। इहे इन्हनि शयुनि जे करे ई जेके न गवर्नमेंट स्कूल्स पोइते थी विया, इन जे करे प्रॉपर जॾहिं एजुकेशन नथी मिले। 2012 जी का अपॉइंटमेंट थी IBA जी, हम्म 10 जी 9 8 जी IBA जी, उन में हिकु लेक हुई शइ। कहिड़ी? उहा स्कूल्स में थोरो हुनजो प्रॉब्लम क्रिएट थियो त साइंस टीचर उन्हनि न खया, जनरल टेस्ट कढियऊं पोइ जेको पास थियो। साइंस बि हुन में हुया पर लिमिटेड हुया। पर जॾहिं 2014 में 12 में एड आई NTSC, इहा अपॉइंटमेंट थी 2014 में, त उन में मां बि अप्लाई कयो हुअमि। उन में इहो हुयो त JST साइंस अलॻि आहे ऐं JST जनरल टीचर अलॻि आहे। माना इन में साइंस टीचर जो रेशो तमामु वधीक खयो हुयो, जंहिंमें माना MSc फिजिक्स बि हुया, MSc तव्हांजा केमिस्ट्री हुया, ज़ूलॉजी हुया, बॉटनी हुया। त हर हिकु स्कूल खे जेको स्टूडेंट टीचर मिलियो, यंग टीचर, उहो यूनिवर्सिटी जो रेगुलर ग्रेजुएट हुयो। तंहिंजे करे माना उन खां पोइ इहा थोरी लेक माना मिटिजी वई। पर उन टाइम त असां त पास करे वियासीं। जॾहिं इहे शयूं इहो ॾाढो माना ॾुखियो जान हूंदो। इहो छो पुराणे टाइम में अपॉइंटमेंट न थी हुयूं छा, मतलब 6 में 8 में? उहे बिल्कुलु थियूं, 6-8 में न थियूं हुयूं, 8 में थियूं हुयूं, जनरल टीचर्स खयूं। उन में साइंस टीचर्स माना ऑलमोस्ट घटि हुया। पोइ एॾा फिजिक्स केमिस्ट्री बायो सब्जेक्ट्स बि ॾिना अथनि, बुक्स बि छपाइनि, टीचर्स जी एड न ॾिननि। उन में इहो हुयो त 2012-13 में फिजिक्स सब्जेक्ट हिकिड़ो मैट्रिक ते हुयो, बसि 9th ते न हुयो। अच्छा। त हुन जा टीचर लिमिटेड हुया, अदा जेके मैट्रिक ते टीचर्स पढ़ाईंदा उहे ॿ हूंदा। फिजिक्स जो हिकिड़ो टीचर हूंदो जेको मैट्रिक जा 3 सेक्शंस पढ़ाईंदो, वरी केमिस्ट्री जो बि हिकिड़ो टीचर हूंदो। पर हाणे इहो प्रॉब्लम थियो जॾहिं 9th मैट्रिक में स्प्लिट कयूं सब्जेक्ट्स खे, पोइ जेके टीचर मैट्रिक खे खपनि उहे 9th खे खपनि, त पोइ हर क्लास में हिननि अपॉइंटमेंट जेका कई उहा प्रॉपर वे में कई। ऐं हींअर जेको ॾाढो ॾुखियो अमल आहे गवर्नमेंट एम्प्लॉइज़ जे लाइ, त असांजो जेको पेंशन्स रूल्स आहिनि टीचर सीनियर जा, गवर्नमेंट रिवाइज़ करे छॾिया। ऐं इन गवर्नमेंट रिवाइज़ करण जे करे नुक़सानु इहो थियो त हर स्कूल मां 10 खां 15 एवरेज टीचर्स रिटायर था थियनि। अॼु मूं फेसबुक ते पढ़ियो, जेका एड आई उन ते ॾिठमि त पूरी सिंध मां 20,000 एम्प्लॉइज़ गवर्नमेंट रिटायरमेंट ॾिनी आहे हिकु हफ़्ते जे अंदरि। अर्ली रिटायरमेंट छो मुंहिंजा बि हिकु ॿ रिलेटिव आहिनि, उन्हनि बि अर्ली 5 साल अवल 10 साल अवल। हाणे पायलट स्कूल मां सीनियर HST साइंस 20 उस्ताद रिटायर था थियनि, जंहिंमें लाड़काणे जो रिनाउंड टीचर बि आहे साईं बशीर खोड़ो साहब, उहो बि रिटायरमेंट करे थो। हाणे जॾहिं इहे साइंस टीचर सभई जो सभई रिटायर थींदा त इन्हनि जो जेको एक्सपीरियंस आहे, नॉलेज आहे, उहो यंग टीचर क्विकली कॾहिं बि गेन नथो करे सघे। हुनखे मिनिमम 5 साल रिक्वायर्ड हूंदा जेसि ताईं वञी उन लेवल ते पहुचे। हाणे इहो केॾो नुक़सानु आहे साइंस टीचर्स जो। असांजे म्यूनिसिपल स्कूल मां बि साइंस टीचर रिटायर थियनि पिया, MSc मैथमेटिक्स जो उस्ताद आहे रिटायर थिए पियो, फिजिक्स जो रिटायर थिए पियो। त हाणे असांखे फिजिक्स टीचर न मिलंदो कॾहिं बि। फिजिक्स टीचर मिलंदो जॾहिं उहो 4-5 साल काॾां वर्क करे अचे उन लेवल ते पहुचे।
पर इहो ॿार तव्हां वारी ॻाल्हि आहे, असां त पास करे वियासीं न, असांजो नुक़सानु थियो। असांजे ॾाढो अॻिते जॾहिं असां कॉलेज साइड आयासीं या यूनिवर्सिटी साइड आयासीं, असां लेक हूंदासीं, डिफिकल्टीज़ थींदियूं। इन शइ ते गवर्नमेंट खे बि थोरो सोचणु खपे। पोइ हाणे इहे अर्ली जेके सर रिटायरमेंट वठी आहे, पोइ इन जूं वैकेंसी क्रिएट न बिल्कुलु थींदी वैकेंसी क्रिएट। हाणे इहा रिपोर्ट ठाहींदो असांजो एशियम मोकिलींदो डीओस ॾे, तव्हां मुंहिंजे स्कूल में हेतिरियूं वैकेंसीज़ आहिनि, टीचर्स खपनि। पोइ डायरेक्टर सेक्रेटरीज़ खे मोकिलींदा, त हर डिस्ट्रिक्ट मां हेतिरी असांजी वैकेंसीज़ थियूं आहिनि। पोइ उहे थर्ड पार्टी खे माना अप्रूवल करे गवर्नमेंट अख़बार में एड ॾींदा, त पोइ उनजी अपॉइंटमेंट थींदी आहे। इन प्रोसेस में रिक्रूटमेंट में ईअं सम्झो त 3 खां 4 साल लॻी वेंदा आहिनि। 3 खां 4 साल लॻी था वञनि। इन दौरान जेको आहे स्कूल्स ॾाढो सफ़र बि कनि था। इन में त इलाही ॿार आहिनि जेके तक़रीबन 3-4 बैचूं त हली वेंदियूं उन्हनि जी, त माना एजुकेशन त हली वई। हीअं लास्ट ईयर इन्हनि एड ॾिनी आहे गवर्नमेंट JST जी, साइंस टीचर्स। माना उन में को बि इंजीनियरिंग वारो अप्लाई न करे, को बि कॉमर्स साइड अप्लाई न करे, हिन जो एजुकेशन में टीचिंग में को कमु कोन्हे। इहे पढ़ाईंदा सिंधी इस्लाम जेके ऑलरेडी टीचर एक्सेस में आहिनि। मैथ्स खणण लाइ को तयारु कोन्हे, फिजिक्स खणण लाइ को तयारु कोन्हे, केमिस्ट्री लाइ न आहे, पर बायो लाइ वरी हर को आहे। इज़ी सब्जेक्ट्स आहे न, त कैलकुलेशन बेस्ड सब्जेक्ट्स खां परे था हटनि। पोइ इन जे करे इहा गवर्नमेंट वरी सुठो स्टेप खयो आहे त JST टीचर्स खणंदा, मेल ऐं फीमेल। इन में वरी फीमेल जूं ॾाढियूं सीट्स वधीक आहिनि। सही। ऐं जेका फीमेल पास थींदी, ऐं इन जे लाइ हिकिड़ी सजेस्ट बि कंदुमि जेके टीचर्स या दोस्त टीचिंग जी तयारी कनि था JST जे लाइ, त उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध टेक्स्ट जो सिलेबस पढ़नि, कंहिं बि MCQs ते न वञनि। MCQs फॉर प्रैक्टिस पर्पज़ इस्तेमालु कनि, एज़ अ नॉलेज लाइ इस्तेमालु कनि, पर एज़ अ प्रिपरेशन टूल इस्तेमालु न कनि, नाकाम वेंदा। हो जेको सिंध टेक्स्ट किताब कढंदी आहे, IBA जेका टेस्ट कढंदी आहे, जेका मां बि ॾिनी NTS जे टाइम, मूं कुझु बि न पढ़ियो, सिर्फ़ु सिंध टेक्स्ट जा बुक्स पढ़िया। माना उहे फिजिक्स या माना ईअं न आहे त 8 ताईं पढ़ाइणो आहे, मां 8 ताईं पढ़ां, न, मूंखे 12 ताईं पढ़णो आहे। छो त हो मुंहिंजी क्राइटेरिया चेक था कनि, इहो नथा चवनि सुभाणे तूं छा पढ़ाईंदे। इन जे करे काफ़ी टीचर्स फेल थींदा आहिनि। त हुनखे पढ़णो छा आहे, फिजिक्स पढ़, साइंस पढ़नि 6 खां 8 ताईं। थोरो माना हाणे हुनजी मैच्योरिटी तमामु घणी आहे टीचर्स जी। हिकिड़ो ॾींहुं पढ़ंदा, तव्हां हिकिड़ो चैप्टर पढ़ी सघो था ईज़िली, सब्जेक्ट वाइज़ पढ़नि। न, इहो ॾाढो सुठो तव्हां ॿुधायो, जेके ॾिसंदा हूंदा कुझु हिन मां हासिल कंदा नॉलेज। ऐं सुठी ॻाल्हि आहे त फीमेल्स खे बि अपॉर्चुनिटी ॾाढी सुठी आहे। ऐं जेके नाहिनि जेके जॉब, त उन्हनि लाइ हिकिड़ो अपॉर्चुनिटी मिलंदी आहे, उन्हनि खे कमु बि करणु खपे फीमेल्स खे। ऐं जेकॾहिं कंहिं दोस्त आहे, टीचर आहे, स्टूडेंट आहे, कीअं बि आहे, ऐं का बि डिफिकल्टी थियनि थी, त हिन प्लेटफॉर्म जे थ्रू मूंसां कॉन्टेक्ट करे सघनि था, त मां हुनजी काफ़ी हेल्प कंदुमि। साईं जो मां ऑफिशियल कॉन्टेक्ट नंबर हेठां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुमि, साईं सां कंहिंखे राब्तो करिणो आहे त राब्तो करे थो सघे। अच्छा सर, मूंखे तव्हां इहो ॿुधायो यूनिवर्सिटी लाइफ जे बारे में थोरो ॿुधायो, जॾहिं तव्हां विया हुयो, ऐं मूंखे तव्हां हिकिड़ो किस्सो ॿुधायो हुयो पंहिंजो यूनिवर्सिटी लाइफ जो, त उतां जा जेके माना छोकिरा हुया, माना घुमंदा फिरंदा हूंदा, इहो जीअं थींदी आहे, इहो मस्ती मज़ाक कंदा हूंदा, पर तव्हां वरी उन्हनि सां उन टाइप जा स्टूडेंट न हुयो, तव्हां पंहिंजे कम सां कमु। ऐं तव्हां ॿुधायो पिया त को हिकु दफ़ो तव्हांखे को स्टूडेंट सम्झी करे चवनि पिया भई इहा शइ तव्हां कई आहे छा, कुझु इहो तव्हां किस्सो ॿुधायो। इहो असल में इहो त मां जो अक्सर डिपार्टमेंट में कमु हूंदो, क्लास वठी हॉस्टल ते हली वेंदो, या हॉस्टल तां जेको आहे लंच वग़ैरह करे, पोइ मां लाइब्रेरी जॉइन कंदो हुउमि, तक़रीबन उते रहंदुमि अक्सर। छो त असांजो जेको बेस्ट एम आहे उहो इहो ई आहे। त जेकॾहिं तव्हां यूनिवर्सिटी में डाइवर्स थी वियो न, त पोइ कॾहिं बि पंहिंजे टास्क ते न पहुची सघंदो। ऐं मूंखे फर्स्ट ईयर में ई डिपार्टमेंट वारनि क्लास CR बि कयो, हालांकि मुंहिंजो क्लास CR थियण इंट्रस्ट न हुयो। पोइ इहो सम्झंदा हुआसीं CR माना फज़ूल कमु कंदो, पढ़ाई खां परे वेंदो, पर पोइ फील थियो त न, CR जेकॾहिं चाहे त टीचर सां कॉन्टेक्ट रखी करे तव्हां हुन सां सम्झी सघो था, पढ़ी सघो था। इवन जॾहिं CR हुयुमि त क्लास जा जेके असांजे सब्जेक्ट पढ़ाईंदा न टीचर, उहो थोरो रिस्पॉन्स ॾींदा, चवंदा न क्लास जो CR आहे, हिनखे विहार होशियारु हूंदो। हालांकि ओॾी महिल असां नॉर्मल हुयासीं, पर पोइ आहिस्ते आहिस्ते सिखियासीं। उन टाइम मां 3rd ईयर में हुयुमि, कंहिं टीचर जा नोट्स जी कॉपी पोइ करायां,
छो त ॿियनि खां मुंहिंजो लुक जेको लॻंदो अञा बि फर्स्ट ईयर वारो ई लॻंदो हुयो। सही। त पोइ जेकॾहिं हाणे बि पिक्चर मां तव्हां सां शेयर कयां तव्हां लॻे चवंदो साईं वाक़ई तव्हां मन लॻो था। त फर्स्ट थर्ड ईयर में जॾहिं हुयुमि फाइनल माना 2006 में IT डिपार्टमेंट जो आॾो फोटो स्टेट हुयो असांजो, हुते फोटो कॉपी पियो करायां। त सेकेंड ईयर वारा स्टूडेंट आया जहिड़ा कद मूंखां वॾा हुया त उहे मूंसां माना रेगिंग पिया कनि। इहो तव्हां पिक्चर ॾिजो, मां पिक्चर ॾींदुमि अॻियां तव्हांखे। लॻाए छॾींदुमि त हा। तव्हां ॾिजो इहो कहिड़े ईयर में जा 2006 पिक्चर ॾींदो तव्हां? पिक्चर कहिड़े ईयर जा ॾींदो तव्हां? 2006 जो 2006 माना तव्हां थर्ड ईयर फर्स्ट में ईयर हुयो। में थर्ड में हुयो। ये पिक्चर ॾिजो मां हितां लॻाए छॾींदुमि। जी जी। हा त तव्हां रेगिंग कंटिन्यू कयो था रेगिंग। त उन में मूंखे चयो तव्हां फर्स्ट ईयर जा स्टूडेंट आहियो एॾी लय छो था कयो, असांखे गानो चई ॿुधाए। अच्छा तव्हां थर्ड ईयर जा हुयो पर तव्हांखे फर्स्ट ईयर सम्झनि। फर्स्ट ईयर पास सम्झनि। पोइ मूं हुनजो जो मां चवंदा था तव्हां थोरो स्टूडेंट्स खे सुञाणो त सही कहिड़े ईयर जो आहे, जीअं वरी तव्हां फर्स्ट ईयर जा थी करे असां सीनियर सां ॻाल्हायो था। मां चयुमि पुटु मां थर्ड ईयर में आहियां बाबा, ईअं न कयो दोस्त आहियूं माना न तूं कूड़ थो ॻाल्हाए, फर्स्ट ईयर वारा चवंदा ई आहिनि त असां सीनियर आहियूं जीअं रेगिंग खां बचूं। मां चयुमि प्रूफ ॾेखार। मां त ID कार्ड ॾेखारियां भला पंहिंजो डिपार्टमेंट जो। ID कार्ड जो ॾेखारियो मां चई हे तुंहिंजो भाउ आहे तूं न आहे। अच्छा त तूं उनजो थो ठाहीं। इत्तेफ़ाक़ ईअं थियो त उन्हनि जो जेको टीचर हो IT वारनि जो ई उहो क्रॉस पियो करे, उन मूंखे बि पढ़ायो हुयो। त उहो करंट फिजिक्स में पढ़ाए पियो असांजी सब्जेक्ट थर्ड ईयर जो। पोइ मूंखे चयईंसि यार छा थो करे हिते? मां सर फोटो कॉपी थो करायां पर हे तव्हांजा स्टूडेंट सम्झंदा फर्स्ट ईयर जो आहे, हिन टाइम वेस्ट था कनि। जीअं तव्हां को बि सीनियर आहे तव्हां सेकेंड ईयर वारा थी करे हिन खे ट्रेकिंग था कयो, चई असांखे शक ई नथो पए त थर्ड ईयर जो आहे। त इन जो ॿ मसइला हूंदा आहिनि, छाजे करे हिकु त असां स्टार्टिंग में साल वेस्ट न कयो। मां 17 सालनि जो हुयुमि त यूनिवर्सिटी वियुमि, 21 सालनि में मां MSc पूरी कई पंहिंजी। न त हाणे यूनिवर्सिटी जो जेको ॿार आहे टाइम वेस्ट थो करे, इम्प्रूव थो करे 2 साल 3 साल करे थो, 25 सालनि में MSc थो करे। सप्लियूं थी लॻनि। हाणे गवर्नमेंट छा कयो आहे, जॉब थी मिले हाणे 28 साल लिमिट आहे। 28 इयर्स हाणे मतलब 3 सालनि में हो कहिड़ी जॉब अप्लाई करे? SPSC या ॿी का। असांजे टाइम में त खणी 45 इयर्स ताईं हिकिड़ो हले पियो एज रिलैक्सेशन, पर पोइ बि हुनजो असांखे नुक़सान पई पियो। जीअं एज वधंदी पई वञे असांजा कम जेके आहिनि डाइवर्स थींदा पिया वञनि, स्टडी खां असां परे हलंदा पिया वञूं, स्टडी न करे सघंदासीं कॾहिं बि। स्टडी जेकॾहिं करणी बि आहे त कंटिन्यूटी में हलंदी, न त न लॻे कॾहिं। इहो हुनजो वॾे में वॾो ड्रॉबैक हो। सोशल मीडिया जो ज़मानो आहे, पहिरियां त माण्हुनि वटि मोबाइल्स हूंदियूं न हुयूं, मोबाइल्स अची वियूं आहिनि, हर कंहिंजे हथ में कैमरा अची वई आहे, कुझु बि शइ थिए थी त जल्दी ख़बर पइजी थी वञे रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते एक्सेस ज़्यादा। पोइ सोशल मीडिया जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि ऐं नुक़सानात कहिड़ा आहिनि तव्हांजे हिसाब सां? सोशल मीडिया जा फ़ाइदा ॾाढा आहिनि, व्हाट्सअप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, हिन फ़ाइदा आहिनि पंहिंजी जॻह ते। जी जी। पर जॾहिं इहो ॿार बग़ैर कंहिं मक़सद जे एक्सेस में इस्तेमालु थो करे, अञा सिर्फ़ु फ्रेंडशिप लाइ चैटिंग जे लाइ, त पोइ उहो ॿार जो टाइम वेस्टेज बि आहे ऐं नुक़सान बि कंदो, छो त स्टडी खां डाइवर्स थी वेंदो। इन में जेकॾहिं ॿार पंहिंजे मक़सद सां कंहिं सां क्विक कॉन्टेक्ट थो करे, जेकॾहिं हुनखे नोट्स था खपनि, कंहिं दोस्त ॾे वञे थो, उहो टाइम लॻंदो, उतां आयो टाइम हुनखे लॻंदो, वरी फोटो कॉपी कराई टाइम लॻंदो। पर जेके तव्हां हुनखे उतां व्हाट्सअप कयो था, डॉक्यूमेंट्स था मोकिलियो तव्हां, त जीअं मां हाणे MPhil में हिकिड़ो थियो मसइलो त मुंहिंजा डॉक्यूमेंट घर विसरी विया। अच्छा, तव्हां काथे विया हो? मां यूनिवर्सिटी हुयुमि, हाणे मूंखे हुते जमा कराइणा, मार्कशीट कढाइणी हुई, त हाणे मां उहो किथां आणियां? त पोइ मां उहे ब्रादर खां व्हाट्सअप ते PDF फाइल कन्वर्ट कराए घुराया, पोइ हुतां मां प्रिंट कढाया। हाणे इहो जेको थियो मुंहिंजो टाइम बचो, मां हितां वियुमि 5 कलाक पंधु कयो, मुंहिंजो वञणु सजायो, त इहो हिनजो बेनिफिट आहे। बजाए जो असां इनखे सिर्फ़ु चैट ताईं महदूद रखूं, इहो हिनजो वेस्टेज हूंदो आहे। त इहा सजेशन आहे त हिनखे माना फॉर स्टडी पर्पज़ इस्तेमालु कयो वञे। ॿियो वरी अॼुकल्ह जेके टिकटॉक हलाइनि था, तव्हां टिकटॉक हलायो आहे सर? न, मूं कॾहिं न हलायो आहे। या रील्स वग़ैरह? त रील्स ॾिठां दोस्त ठाहींदा आहिनि काफ़ी। मां बि सोशल मीडिया इस्तेमालु कंदो आहियां। मूंखे इहो महसूसु थियो आहे त रील्स हलाईंदे हलाईंदे तव्हां जेको आहे न, तव्हांजो दिमाग़ माना ईअं तेज़ थो थी वञे, ऐं जे आमतौर ते जेके तव्हां कमकार मज़े सां कयो था उहे तव्हांखे जल्दी जल्दी में कयो था, ऐं कंहिंसां फ़ोन ते ॻाल्हाइणु थियो या कंहिंसां ॻाल्हाइणु थियो त जल्दी जल्दी में हिकिड़ी अची थी वञे तव्हांखे रील्स, माना हिकिड़ी। बिल्कुलु ईअं बि आहे। तव्हांखे छा थो लॻे
ज़हन ते असरु पए थो इहो? इन जो ज़हन ते असर बि पवंदो इन सेंस में त जेकॾहिं तव्हां रियल लाइफ में अचो था, कुझु कम हूंदा आहिनि थोरो स्लो प्रोसेस में करणा था पवनि, आहिस्ते आहिस्ते करणा था पवनि, कंहिंखे सम्झणो आहे लेक्चर खे। पोइ जॾहिं इहो ॿार स्कूल में अचे थो, जिते 45 मिंट जो क्लास आहे, उते उनखे बि उहो क्लास रील वांगुरु लॻंदो। हो चवंदो सर एॾो छो थो पढ़ाए, तकड़ में पढ़ाए निकिरी वञे ॿियो अचे, पोइ हुनखे 5 मिनट्स जो क्लास खपे। पोइ जेको वॾो हेॾो मोटो बुक आहे इहो चवंदो एॾो केरु पढ़ंदो, पोइ ईअं पना उथलाईंदो रील्स वांगुरु। त लाइफ में इहे शयूं थोरियूं असांजे लाइ कॉम्प्लिकेटेड, इनखे एज़ अ एंटरटेनमेंट इस्तेमालु करियो, थोरो रिलैक्स रखण जे लाइ, बाक़ी उनखे रियल लाइफ में कंपेरिज़न न करे, पोइ प्रॉब्लम थींदो। सही। अच्छा, ॿियो सर तव्हां माशाल्लाह सर केतिरो तव्हांखे तजुर्बो थी वियो आहे टीचिंग में? टीचिंग जो जंहिंखे बि ॾसियो आहे ऑलमोस्ट चवंदा आहिनि त साईं एॾो तव्हांजे चहिरे मूं लॻे नथो। जीअं हींअर मां ट्रेनिंग कई इस्लामाबाद पाकिस्तान साइंस फाउंडेशन जी, त जेको साम्हूं टीचर हुयो उहो माशाल्लाह सुठो लिटरेट हुयो ऐं ॾाढा सुठा मास्टर ट्रेनर्स हुन रखिया। त मूंखां पुछईं साईं तव्हां केतिरो पढ़ायो आहे? मां साईं मूंखे पढ़ाईंदे ऑलमोस्ट 18 इयर्स थी विया। त मूंखे जॉब में जेको आहे मां 10 साल थिया आहिनि, तव्हांखे जॉब में 18 इयर्स थी विया आहिनि, मूंखे सम्झ में नथो अचे तव्हां मुंहिंजा मास्टर ट्रेनर था लॻो। मां चवंदो यू आर द गुड टीचर्स, छो त फेडरल गवर्नमेंट जा टीचर्स हुआ काफ़ी। पोइ ऑलमोस्ट मूंखे हायर सेकेंडरी इवन मूं BS खे बि पढ़ायो आहे, यूनिवर्सिटी साइड पढ़ायो आहे। पर यूनिवर्सिटी साइड मज़े जी ॻाल्हि आहे फिजिक्स न पढ़ाई आहे, मैथ्स पढ़ाई आहे। अच्छा, हा, BSc 1 BSc 2 जेका थींदी आहे मैथ्स कॉम्प्लेक्स आहे, इंटीग्रल आहे, डिफरेंशियल आहे, इहे मूं पढ़ायूं एज़ अ पंहिंजो प्रोफेशन जे पर्सनल हिसाब सां। पोइ इहे शयूं ॾाढी पढ़ायूं, ऑलमोस्ट माना 18 साल मूंखे माना हायर सेकेंडरी ते थी विया आहिनि पढ़ाईंदे। अच्छा सर, तव्हां माशाल्लाह 18 साल टीचिंग कई आहे, पंहिंजी एजुकेशन लाइफ बि गुज़ारी आहे। बिल्कुलु माशाल्लाह, तव्हां मैरिड बि आहियो ऐं फैमिली बि आहे। तव्हांजी माशाल्लाह सुठी, तव्हांजी सर एज केतिरी आहे? एज अॼु जे हिसाब सां 40 इयर्स आहे। 40 इयर्स मतिलबु सम्झो त अधु खां वधीक तव्हांजी ज़िंदगी मतिलबु गुज़री वई। बाक़ी मां अॼुकल्ह हयाती ते बि भरोसो न आहे। पोइ तव्हां पंहिंजी यूनिवर्सिटी लाइफ टीचिंग लाइफ सॼी गुज़ारी, हाणे तव्हां माशाल्लाह 40 ईयर आहियो, हाणे 50 में एज तव्हांजी अची वई। त तव्हां मतिलबु ज़िंदगी एतिरी गुज़ारी आहे, पोइ इन मां तव्हांखे छा सिखण लाइ मिलियो? माना कहिड़ी शयूं तव्हां सिखियूं ऐं अॻिते लाइ माना तव्हांजो छा आहे, माना तव्हां छा था बाक़ी करणु चाहियो बक़ाया ज़िंदगी में? ॾाढो सुठो सवाल आहे, गहरो सवाल आहे, गहरो सवाल बि आहे, अमेज़िंग बि आहे पंहिंजी जॻह ते। छो जो त 40 साल उमिरि सुठी उमिरि आहे, एॾी न घटि आहे न घणी वधीक चई सघूं था असां। ऐं इन में मां 20 सालनि खां मथे जेके 20 साल गुज़ारिया उहे प्रोफेशन्स में घणा गुज़ारिया, जंहिंमें पाकिस्तान जा अधु शहर मूं पढ़ाए आयो। बदीन में पढ़ाए आयो आहियां, ठटे में पढ़ाए आयो आहियां, कराची पढ़ायो, हैदराबाद पढ़ायो आहे, इवन दादू में पढ़ायो आहे, मां रावलपिंडी में पढ़ायो, मुख़्तलिफ़ शहर ॾिसी आयासीं। जेका शइ मूंखे ॾुखी लॻी उहो माण्हुनि जो रवैयो लॻो, जंहिंखे माना जेसि ताईं मक़सदु आहे तेसि ताईं तव्हां सां कॉन्टेक्ट में आहिनि, तेसि ताईं तव्हां उन्हनि जे लाइ सुठा आहियो। पर जेकॾहिं इत्तेफ़ाक़नि 100 मां तव्हां हिकिड़ो उन्हनि जो कमु न करे सघियो त तव्हांखे माना दुनिया जो बुरो इंसानु सम्झंदा। ऐं ॿियो इहा शइ मूंखे महसूसु थी, जेका शइ मां पढ़ायां पियो, जेके पहिरें साल मूं ॿार पढ़ाया उनजी एजुकेशन लेवल बेटर हुई, पर जीअं हाणे डे बाय डे गुज़रंदा था वञनि, असां मॉडर्न वर्ल्ड में त अचूं था, मॉडर्न टेक्नोलॉजी बि असां वटि अची वई। मां यूनिवर्सिटी में PCO ते ॻाल्हाईंदो हुअमि, मोबाइल फोन न हुई असां वटि, ऐं टेक्निक्स हुयूं न, इंटरनेट हुई कोन। इवन मां जेको आहे त अॼुकल्ह कंहिं फ्लॉपी डिस्क बि न ॾिठी हूंदी। असां स्कूल जी यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं, असाइनमेंट फ्लॉपी में खणी टीचर वटि जमा कराईंदा हुआसीं। त उन में जेको असांजो जेको सिखण जो तरीक़ो हुयो, ग्रूम हुयो, उहे शयूं थोरियूं वधीक हुयूं। हाणे ॿार में जेको आहे माना लर्निंग स्ट्रेटजीस कोन्हनि, बुक नथो पढ़े। अॼुकल्ह चैट GPT अची वियो आहे, उहो तव्हांजो सहारो आहे, पर असांजा ॿार उनखे बुक जो सहारो सम्झी पढ़नि था।
त उहा हिकिड़ी इंफॉर्मेशन ईंदी आहे। चैट जीपीटी जेकॾहिं ॾिठी वञे न, उहा आहे एडवांस लर्नर्स जे लाइ। एडवांस लर्नर माना यूनिवर्सिटी जो लर्नर आहे, उनखे प्रॉपर बुक न हूंदो आहे, मुख़्तलिफ़ माना शयूं कलेक्ट करे हिकिड़ा पंहिंजा नोट्स कलेक्ट कंदो। फॉर टीचर जे लाइ आहे, फॉर स्टूडेंट आहे जेको एंट्रांस में वेहे थो, त क्विक जेका रिव्यूज़ हूंदा आहिनि उहे इन सॉफ्टवेयर तां कंदा आहिनि। पर असांजो 6 जे ॿार खे बि आहे, 7 जे ॿार खे बि आहे, मैट्रिक जे ॿार खे बि आहे। हाणे मैट्रिक जो ॿार छा थो करे, हिसाबु नथो अचेसि न, त स्कैन करे चैट जीपीटी खां पुछे थो, उहो कॉपी ते लिखी थो सुबुह जो टीचर खे ॾेखारे थो। यानी उहो पंहिंजो माइंड जेको इस्तेमालु आहे उहो नथो करे। इहा हिकिड़ी ॾाढी ॾुखोंदड़ शइ बि मिली मूंखे, त ॿार जेके आहिनि पंहिंजो माइंड इस्तेमालु नथा कनि, ॿी शइ जो एक्सेस ॾेखारनि था। हाणे इवन क्लास में इंटर वारनि खे बि कॾहिं कॾहिं मूं पढ़ाईंदो आहियां, सवाल कंदो आहियां त मोबाइल खोले त चैट जीपीटी खां पुछी जवाबु ॾींदा आहिनि। पोइ हालांकि उहो जवाबु ग़लति ॾींदा आहिनि, छो जो त उहो उनजी लेवल खां मथे हूंदो आहे जवाबु। ॿार खे इन लेवल जी ख़बर न पवंदी त इहो सवाल किथां जो आहे, कहिड़ी लेवल जो आहे। असां टीचर उनखे स्ट्रेन हुन प्रॉपर करे सघूं था। इहा शइ ॾाढी एक्सपीरियंस में इहा शइ मिली असांखे, त अॼुकल्ह स्टूडेंट त पंहिंजी जॻह ते, पर टीचर हिकु सब्जेक्ट ते डिपेंड न करे। टीचर मस्ट बी वर्सटाइल। छाजे करे सर? उनजो सबबु जेको आहे असांजा सब्जेक्ट्स आहिनि अॼुकल्ह जा। त फिज़िक्स आहे, फिज़िक्स में रुॻो फिज़िक्स न आहे, फिज़िक्स में मैथ अची थी वञे, फिज़िक्स में बायोलॉजी अची थी वञे, फिज़िक्स में केमिस्ट्री अची थी वञे, इवन फिज़िक्स में डेली लाइफ अची थी वञे। मां सिर्फ़ु फिज़िक्स में सिविलाइज़ेशन ऐं कल्चर पढ़ी। हाणे मुंहिंजी कल्चर सां कहिड़ो कमु, पर जॾहिं असां कल्चर खे ॾिसूं था त पोयां सिविलाइज़ेशन में हिस्ट्री ऑफ साइंस थी अचे, त इन दौरान कहिड़ी शइ हुई। ऐं अॼुकल्ह जेकॾहिं मां ॿार खे मुख़्तलिफ़ एंगल सां नथो पढ़ायां, ॿार मूं ॾे डाइवर्स नथो थिए, चए थो सर खे त कुझु अचे ई कोन थो। पोइ इन जे करे असांखे पंहिंजी प्रिपरेशन जे लाइ कॾहिं कॾहिं आर्ट बि पढ़ाइणो थो पए, कॾहिं कॾहिं साइंस पढ़ाइणी थी पए, कॾहिं कॾहिं सब्जेक्ट खे हटी करे बि ॿार खे सम्झाइणो थो पए। ऐं कॾहिं ॿार खे जवाबु नथा ॾियूं, उहो चवंदो त न साईं मूंखे जवाबु न ॾिनो, हाणे मां साईं खां सवाल न कंदुमि, उहो डिसर्ट सभु थी थो वञे। इहे काफ़ी शयूं जेके आहिनि माना न सिखियूं, ऐं पंहिंजे पैटर्न खे बि मूं मटायो, टीचिंग मेथड्स खे। छो त ॿार असांजा ऑब्ज़र्वर बि आहिनि, असांखे सेखारींदड़ बि आहिनि, पर जॾहिं असां हुनखे पॉज़िटिव सेंस सां वठूं, तंहिंजे करे। अच्छा, उन सां गॾु हिकिड़ो ॿियो बि सुवालु हुयो त हाणे एतिरो तव्हां तजुर्बो हासिलु कयो ऐं एॾा एक्सपीरियंसिस लाइफ में वरिता, हाणे जेकी तव्हांजी बक़ाया ज़िंदगी आहे, जेकी ख़बर त आहे न असांखे, मूंखे पंहिंजी हयाती ख़बर न आहे, तो बक़ाया जेकी ज़िंदगी में आहे उहो तव्हां छा था करणु चाहियो? छा कुझु सोचियो हूंदो न त मां ही कुझु साल जेके बि आहिनि, 10, 20, 30, 40 जेके बि आहिनि, इन में तव्हां सोचियो हूंदो या मूंखे हिन शइ ते पहुचणो आहे, हीअ शइ करणी आहे, उहा छा तव्हां सोचियो? इन में मूं हिकिड़ो टारगेट रखियो आहे, मूं शेयर मां कंहिंसां बि न कयो आहे, पर तव्हां सां कयां थो। थोरो मथां शुरू ईअं ॿुधाए। पोइ इहो आहे त मां चाहियां थो त मां पंहिंजी जॾहिं PhD कंप्लीट कयां, त कंहिं सुठे रिसर्च इदारे में कमु कयां, जिते आम माण्हुनि जे लाइ का अहिड़ी शइ कजे भलाई वारी, या को अहिड़ो कोर्स वर्क कजे जंहिंमें ॿारनि जा जेके सिलेबस आहिनि, स्टडी जा बुक्स आहिनि साइंस जा, उन में का शइ तब्दीली आणण जी हर ॿार कमु करे। हिकिड़ो मुंहिंजो इहो एम आहे। ॿियो इहो एम आहे त असांजा जेका बेसिक साइंसिस आहिनि, कंहिं स्कूल में वञा, हूअं इहो एम मुंहिंजो कॉलेज में हुयो त मां जंहिं कॉलेज में अपॉइंटमेंट थींदो, इत्तेफ़ाक़ सां सिंपल सर्विस कमीशन में मूं 8 कमीशन्स पास कयूं, 8 इंटरव्यूज़ क्वालिफाई न करे सघियो आहियां, पर उन दौरान मूं तजुर्बो इहो थियो त मुंहिंजो एम हुयो त मां अहिड़ा कॉलेजिस बि ॾिसी आयुमि जिथे हिकिड़ो उस्तादु आहे। हाणे उहो हिकिड़ो उस्तादु छा करे, कीअं मैनेज करे, टाइम फार्मनि खे ॾे, एडमिशन्स खे ॾे, एडमिनिस्ट्रेशन खे ॾे, टीचिंग खे ॾे। अरे टीचिंग खे त ॾे, कहिड़ो सब्जेक्ट पढ़ाए, त पोइ उते सब्जेक्ट्स जी खोट आहे जेका तव्हां सवेर कई न, साइंस जा टीचर्स इहे कॉलेजिस में बि कोन्हनि, सवाइ डिग्री कॉलेज सिटी वारे खे छॾे तव्हां जॾहिं शहर खां ॿाहिरि ईंदव त तव्हांखे स्टाफ न मिलंदो पूरो। पोइ मुंहिंजो एम इहो हुयो त उन कॉलेज में, उन स्कूल्स में कमु कयां, ऐं जिथे 3 सब्जेक्ट साइंस जा मां पढ़ायां, फिज़िक्स बि पढ़ायां, केमिस्ट्री बि पढ़ायां ऐं मैथ्स बि पढ़ायां। ऐं इहो मां कमु शुरू म्यूनिसिपल खां कयो आहे, ट्रायल बेसिस ते, त ॾिसां थो मां कामयाबु वञा थो या नथो वञा। तव्हांजी सुठी सोच आहे। ईअं हर उस्ताद खे कंहिं न कंहिं शइ में ॾियणु खपे, ईअं ई एजुकेशन मथे थींदी आहे, फ्यूचर सुठो थींदो।
अच्छा ही त तव्हां पंहिंजे हिकिड़ो कम जे बारे में पर्सनल लाइफ में ज़ाहिर ॻाल्हि तव्हांजो गोल्स हूंदा पर्सनल त बाबा मूंखे हिकिड़ो छा करिणो आहे अॻिते कुझु जेके बि साल आहिनि हिन में छा करिणो आहे ही त तव्हां हिकिड़ो ॿुधायो त हीअ शइ प्रोफेशनल लाइफ त हिकिड़ी शइ ॾियणी आहे एजुकेशन में तो पर्सनल पाण ते बि हूंदो न हिकिड़ो माण्हू पाण हूंदो आहे मूंखे पाण खे फिट रखिणो आहे हेल्दी खाधो खाइणो आहे या हीअ शइ करणी आहे या हीअ शइ घुमणी आहे त इहो त हिकिड़ो कुझु सोचियो हूंदव न हाणे पर्सनल प्रोफेशनल लाइफ में रही करे असां पाण ते फोकस न रखियो आहे कॾहिं बि ऐं पहिरियों या त फैमिलीज़ खे टाइम बि न ॾेई सघिया आहियूं प्रोफेशनल लाइफ जे करे मसइलनि जे करे हाणे एम इहो बि आहे त जीअं असांजी प्रॉब्लम त ज़िंदगी भर हलंदा लाइफ आहे त प्रॉब्लम आहे कॾहिं ख़तमु न थींदी हाणे सोचां थो त हिकिड़ो पंहिंजो घर वठां सेपरेट फैमिली सां रहां उते पंहिंजी औलाद हुजे उनखे सुठो टाइम ॾियां सुठी परवरिश ॾियां एजुकेशन सुठी ॾियां उनखे अदब ऐं दीनियात बि ॾसियां इस्लाम जी तालीम बि उनखे ॾियां ऐं उन सां गॾोगॾु माना इहा शइ सोचां थो त पाण ते बि फिटनेस कयां एक्सरसाइज कंदो अचां त जेकॾहिं मां पाण खे फिट न रखंदुमि हेल्दी न रखंदुमि त पंहिंजी फैमिली खे न रखी सघंदुमि इहो असांजो माना मेजर हूंदो आहे पहिरियां तव्हां पंहिंजी हेल्थ सोचो तव्हांजी हेल्थ न आहे तव्हांजी फैमिली जी हेल्थ आहे तव्हांजे सहारे फैमिली आहे मां बीमार थींदुमि सॼी फैमिली बीमार आहे असरु पवंदो जॾहिं मां फिट ऐं फाइन हूंदुमि त पोइ मुंहिंजो जेको एम आहे हिकिड़ो ॾाढो सुठो एम आहे हूअं त माण्हू ॿाहिरियां मुल्क घुमण था वञनि पर असां पंहिंजी पूरी सिंध बि न घुमी आहे ऐं सिंध में जेका शइ मुंहिंजे घुमण जो एम आहे उहा आहे सिंध जी सकाफ़त जेके आसार क़दीमा में अचनि था मुंहिंजे दड़े जी तहज़ीब आहे सॼी सम्झणी आहे पढ़णी आहे उनखां पोइ आमिरी जा दड़ा आहिनि करे दड़ो आहे इन जी का तारीख़ आहे असांजी उनखां पोइ पंहिंजे सॼे कंट्रीज़ जी त इहे जेके उन्हनि जा प्लेसिस आहिनि हिस्टोरिकल प्लेसिस इहो मुंहिंजो ॾाढो ज़िंदगी जो माना मक़सदु आहे त कंहिं टाइम लाइफ थोरी सही थिए त मां इहे प्लेसिस घुमां ऐं इन्हनि जी नॉलेज मां हासिलु कयां तव्हां आउट ऑफ कंट्री विया आहियो कॾहिं बि न कहिड़े मतिलबु तव्हांखे चांस मिले 5 मुल्कनि में वञण लाइ या घुमण लाइ कहिड़ा कहिड़ा मुल्क में तव्हां वेंदव 5 मुल्क तव्हांखे मिलनि था त हिते तव्हां घुमी सघो था विज़िट करे सघो था कहिड़ा कहिड़ा पहिरियां त सभ खां पहिरियां सऊदी अरेबिया वेंदुमि छो त असांजो असुलु इस्लाम उते आहे सही आहे ऐं उन खां पोइ जेको इरादो आहे मुंहिंजो उहो आहे पंहिंजो हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे जिथे रुदरफोर्ड ऐं नील बोर पढ़िया यूनिवर्सिटीज़ में मूंखे कंट्री जो नेम विसरी वियो आहे चवां त उन यूनिवर्सिटी खे घुमी अचां जिथे एॾो वॾो यूके में माना शायदि पोइ नेदरलैंड आहे या स्विस आहे ॿिन्ही मां हिकिड़े हंधि आहे ठीकु आहे ऐं ॿियो जेको दुनिया जो ख़ूबसूरत शहर आहे पेरिस आहे पेरिस वञणु फ्रांस आख़िरी जेके 2 कंट्रीज़ आहिनि जेके ॾाढा दिलचस्प आहिनि उतां माण्हू बि ॾाढा भला आहिनि उहो हिकिड़ो असांजो कोरियन आहिनि जैपनीज़ ऐं चाइना कोरियन कहिड़ी नॉर्थ कोरिया साउथ कोरिया नॉर्थ कोरिया ॾाढी ॾुखी आहे होॾे वञणु एंट्री न मिलंदी ॾाढी लास्ट कहिड़ो ॿुधायो लास्ट जापान अच्छा जापान में तव्हां होॾे वेंदव इहो हिरोशिमा ऐं नागासाकी बिल्कुलु ॾिसंदो असल में हुते जेको टोक्यो सिटी आहे न ॾाढो इंटरेस्टिंग आहे रिवॉल्यूशन जे हिसाब सां टोक्यो ऐं ॿियो जापान में उन कैपिटल आहे पंहिंजो टोक्यो हा ऐं ॿियो ताइवान में जिथे हाणे मसइलो बि हले थियो चाइना हा उते इंडस्ट्री जा तमामु चाइना में बीजिंग में इलाही बीजिंग इन जो कैपिटल आहे पर चाइना जेको महांगो तरीन ऐं ख़ूबसूरत शहर आहे उहो हांगकांग आहे पाकिस्तानी मूवीज़ भी आई कंहिं टाइम पीटीए ते ॾिसंदा हूंदव हांगकांग के शोले असमें ॾाढी सुठी मूवी हुई हांगकांग के शोले इंडियन मूवी पाकिस्तानी अच्छा हिन में शान ऐं रीमा ऐं उहो एक्टर हुनमें ऐं ॾाढो सुठी हिकिड़ी माना मूवी हुननि डेवलप कई ये कंट्रीज़ आहिनि हूअं त दुनिया तव्हां केतिरी बि घुमो तव्हांखे माना चवंदी अञा माना इहे तव्हांजा 5 आहिनि मुल्क सही आहे सवाल इलाही थी विया आहिनि इन तव्हांखे बि वञिणो आहे ऐं हिनखे एंड था कयूं आख़िर में मां पुछा करणु चाहींदुमि सर तव्हां खां मूवीज़ बि ॾिसंदा आहियो अक्सर करे मां बि सजेस्ट कंदो आहियां त मूंखे 5 फिल्मियूं सजेस्ट कयो हॉलीवुड जो ॾिसंदा आहियो इंग्लिश तव्हां हॉलीवुड 5 सजेस्ट कयो मूंखे ऐं इंडिया जो बि 5 फिल्मियूं मूंखे सजेस्ट कयो
जेके ॾिसंदव। हा जेके ॾिसंदो हुजे 5 हाणे- अचनि 2 अचनि 3 अचनि हा या जेके हिकु सुठी आहे जेकॾहिं ऑडियंस बि खे बि सजेस्ट कयो मूंखे बि कयो त अहिड़े हिसाब सां हॉलीवुड जूं काफ़ी मूवीज़ सुठियूं बि आहिनि भलियूं बि आहिनि ख़ासि करे सीरीज़ आहिनि कहिड़ी सीरीज़ जंहिंमें मूंखे सीरीज़ ॾाढी वणंदी मिशन इम्पॉसिबल मिशन इम्पॉसिबल उहा ॾाढी सीरीज़ मूंखे वणी उहे त मां सॼियूं ॾिठियूं हा ॿियो इंटेलिजेंस जे हिसाब सां मूंखे वणी जेम्स बॉन्ड 007 जूं जेके हलंदियूं उहो कहिड़ियूं इहे कहिड़े ओॾी महिल actor इन जो शायदि रॉब वांडीम हुयो वारी? ऐं इन जो ॿियो माना मूंखे जेका सुठी मूवी लॻी टुमारो नेवर डाइज़ ऐं या जेकी चेन जूं हुयूं ॿ अच्छा टुमारो नेवर डाइज जेकी चेन जी जेकी चेन जी हिकिड़ी आई हुई सही ये उहा शायद रशिया हार 2 उहा जेकी रशिया चेन जी। हा ये 3 पार्ट आया ऐं ॿी जेटली जी ॾाढी मूंखे सुठी लॻी मूवी जेटली जी माना क्रोचिंग टाइगर हिडन ड्रैगन सही हॉरर मूवीज़ जे हिसाब सां मूंखे हिकिड़ी ॾाढी सुठी लॻी कहिड़ी सर द सेवन हिल्स ये कहिड़े साल जी आहे इहा 2009 ऐं 10 जे दरमियान जी आहे सही आहे इहा मां द ॾिसंदुमि। सेवन हिल्स हा, जेका ये आहे ॾिठी न आहे ॾाढी मां। सुठी आहे ॿियो जेका हाणे हुन पार्ट 2 बि आयो आहे पर ख़बर न आहे लॉर्ड्स ऑफ द रिंग्स रिंग्स ये 5-6 आवर्स Five, आहे six त hours, या ये मां ये बि हा इहे ॾाढियूं Amazing. सुठी मूवीज़ आहिनि Amazing, इहे माना amazing. असांजो अमेज़िंग मूवीज़ में अचनि बाक़ी जेकी तव्हां ॾिसणु चाहियो काफ़ी असांखे मिली वेंदियूं ऐं बॉलीवुड में ॿुधायो बॉलीवुड में जेके सुठियूं लॻंदियूं जंहिंमें मैसेज बि हुजे सही छो त अक्सर असांखे हाणे फैमिलीज़ मूवी घटि थियूं मिलनि उन में जेका आहे हम साथ साथ हैं हा अमेज़िंग पर कॾहिं बोर थींदो आहियां त पोइ हिकिड़ी मूवी ॾिसंदो आहियां कहिड़ी ॾिसंदा आहियो? ओह आप सलमान खान जी पुराणी मूवी आहे पोइ हम आपके हैं कौन ओहो या स्टिल ॾिसंदो आहियां अञा मां मूं वटि सेव अच्छा। थियल पई बि आहे इहा ॾाढी सुठी हूंदी आहे सही ऐं जेकॾहिं तव्हां सॉन्ग्स जे हिसाब सां जेकॾहिं मूवी ॾिसणु चाहियो अच्छा तव्हां जंहिंमें चओ मूवी बि सुठी हुजे गाना बि सुठा। गाना बि सुठा और- पोइट्री बि सुठी हुजे सही त पोइ उहा असांजी फिल्म जेका पुराणी आहिनि उहे ॿ आहिनि हिकु आहे असांजी तुम बिन या न्यू तुम बिन। में बि आहे पुराणी बि आहे सही पर ॿिन्ही जा सॉन्ग्स ॾाढा केरु बहितरीनु हुन में हूंदा एक्टर केरु आहे? एक्टर्स actress, actor? जा यादि न आहिनि मूंखे अञा ताईं चलो 2003 में आई मूवी आहे ठीकु आहे तुम बिन ॿी आई सिर्फ़ तुम सिर्फ तुम हा इन में जेकी चेन बि आहे जेकी न पंहिंजो जेकी जैकी श्रॉफ श्रॉफ हा अच्छा तुम बिन ऐं ॿियो संजय अथसि पंहिंजो हिन जो एंटागोनिस्ट हा इन में ॾाढा गाना भला आहिनि पोइ जंहिंजो हिन ॾाढो हिकिड़ो ॾाढो गानो सुठो लॻंदो आहे पहली पहली बार मोहब्बत ओहो। हुई है इहो ॾाढो सुठो गानो कुछ न समझ में आए मैं अब क्या मैं क्या करूं ऐं ॿियो हिन जो गानो जेको बहितरीनु आहे आख़िरी गानो हलंदो आहे जेको क्लाइमेक्स सीन आहे सम्झो त हुन में हिकु मुलाक़ात ज़रूरी है सनम पोइ हुन जी लव स्टोरी ॾाढी प्यारी आहे 90s या गाना हा इन जा तव्हां जेके बि सॉन्ग्स ॿुधंदव तमामु बहितरीनु लॻंदा तव्हां सही तव्हांखे सर कहिड़े जॉनर जी फिल्मियूं पसंदि हूंदियूं माना हॉरर हॉरर हुजनि एक्शन हुजनि अच्छा रोमांटिक मूंखे कहिड़े जेके वणंदियूं सभ खां जेके बहितरीनु फ्रेंकली कॉमेडी मूवीज़ वणंदियूं आहिनि अच्छा हिकिड़ो कॉमेडी कॉमेडी मूवी त सजेस्ट हा। कयो न सर कॉमेडी मूवी ऑडियंस खे कॉमेडी मूवी सजेस्ट कयूं था त धमाल जेका सीरीज़ आहे ॾाढी भली आहे टोटल धमाल सभई भलियूं सभई भलियूं मां टई ॾिठियूं टई भलियूं अच्छा ऐं जेकॾहिं गोविंदा जी ॾिसो ऐं संजय दत्त जूं 3 मूवीज़ आहिनि कॉमेडी गॾु पेयर में पहिरीं मूवी हुन जोड़ी नंबर 1 सही हुन खां पोइ ॿी मूवी आहिनि एक और एक 11 सही ऐं टीं आहिनि हसीना मान जाएगी हा हा हे 3 हिन जी ॾाढियूं बहितरीनु आहिनि इन में गोविंदा ऐं संजय दत्त जोड़ी इहे सुठियूं मूवीज़ आहिनि बाक़ी त कॉमेडी हुई तव्हां बॉलीवुड में ॾिसो था काफ़ी आहिनि रीसेंट सर कहिड़ियूं फिल्मियूं ॾिठी अथव रीसेंट जेके मां ॾिठियूं आहिनि त पुराणियूं पर उहे ॾिठियूं हा हिकिड़ी 3R ॾिठमि बिगिल ॾिठमि जेका तव्हां ॾिनी हुई मूंखे पिगिल अच्छा पिगिल हुनजी विजय सेतुपति हा थलापति बिल्कुलु पिगिल सुठी आहे इहो जेको कोच हूंदो आहे न कोच, हिननि हा। खे सेखारीनि सुठी आहे राति मूवी ॾिठी हिकिड़ी मां उहा 2018 जी आई पर मूंखे वक़्तु हाणे मिलियो उहा जीनियस मूवी जेका हुई जीनियस साउथ जी आहे न साउथ अच्छा जहाँ इंडियन आहे इंडियन आहे इहो आहे न हिन में आतिफ जो सॉन्ग आहे न हा बिल्कुलु आहे तुम नाम ले दिल की मैं ऐं हिन में ये सॉन्ग अथस हा शायदि यूट्यूब ते हले थी त शॉर्टकट्स कटनि था काफ़ी पोइ हिन में इन जे करे वणी त इहो सॼो बेस्ड अप ऑन द इंटेलिजेंस आहे त इंटेलिजेंस कमु कीअं थी करे कहिड़नि माण्हुनि खे इंटेलिजेंस सपोर्ट थी करे कहिड़े हिसाब सां Genius,
इंडियन आहे साउथ इंडियन आहे। जीनियस मिथन बि आहे ऐं मिथन बि आहे हिन में? हा हिन मिथन बि आहे। अच्छा ऐं ॿियो जेको हिन में पंहिंजो नवाज़ुद्दीन उहो हिन में एज़ अ विलन आहे। जीनियस हा ऐं ॾाढी सुठी आहे यंग माना हिकिड़ो एक्टर खयो अथऊं न्यू एक्टर आहे न्यू फेस आहे। हे ॾाढियूं माना सुठियूं लॻंदियूं। अच्छा जेकी हाणे आई हुई गदर 2 आई उन में जेको हुयो छोकिरो उन जी ॻाल्हि था कयो उहो हुयो न गदर 2 मूं न ॾिठी आहे। गदर 2 न ठीक न उहो न आहे हूअं त मूवीज़ ॾिसंदो आहियां इहो न हुयो ॿियो हुयो। जीनियस उन में छा थींदो आहे आख़िर में स्टोरी छा अथसि? स्टोरी ईअं अथसि त इहा अच्छा हुन में यूनिवर्सिटी लाइफ ॾेखारींदा आहिनि छा? हा यूनिवर्स लाइफ ही थोरो पंडित टाइप हे पंडित थी ईंदो आहे पर हो चवंदा आहिनि छोकिरियूं त ही एॾो होशियार न आहे। इहो सॼो वरी इंट्रोडक्शन हिन जी यूनिवर्सिटीज़ जो आहे इंडिया जो IIT इन जो हिकिड़ो माना JEE हिननि जो टॉपर्स जो हिकिड़ो इंट्रोडक्शन हूंदो आहे त इहे स्टूडेंट कहिड़े हिसाब सां हुजणु खपनि कीअं हुजनि। हो हुतां जा मॉडर्न छोकिरी हूंदी आहे जेका पोस्टिंग खणण जे चकर में हूंदी हिन में सॉन्ग हूंदो आहे दिल मेरी ना हा, सुने बिल्कुलु। अब हाणे यादि अची इहा ई मूवी आहे। इहा ई आहे। हा ॾाढी सुठी मूवी सां सजेस्ट कयूं जंहिं न ॾिठियूं त उहो ज़रूरु ॾिसे। हिन मां कुझु ॾाढियूं सुठियूं फिल्मूं मां ॾिठियूं कुझु न ॾिठियूं उहे बि मां ॿियो हिकिड़ी फिल्म आहे पाकिस्तानी पाकिस्तानी कुझु सजेस्ट कयो। उन जी पाकिस्तानी अॼुकल्ह असां काफ़ी ॿार नथा ॾिसनि पर पाकिस्तानी फिल्म आहे हिकिड़ी 2001-2 जी आहे पर हुन जा गाना ॾाढा भला आहिनि। अच्छा नालो हुन में बाबर आहे एक्टर रेशम आहे शान आहे ऐं मीरा 4 आहिनि अने फिल्म जो नालो आहे जीवा। हुन जॾहिं तव्हां गाना ॿुधंदव त पोइ मूंखे ज़रूरु चवंदव वाकई से तव्हांजो बचपन ॾाढो सुठो गुज़रियो आहे। ॾिसूं मां बि न ॾिठी आहे मां बि सुठो आहे सजेस्ट कयो आहे। इन जा काफ़ी माना सुठा इन जा सभु गाना सुठा अथसि रिकॉर्डिंग बि सुठी आहे हिननि जी। ऐं ॿी पाकिस्तानी फिल्म आहे मुश्किल कहिड़े साल नीली आहे 99 जी आहे 99 ऐं उहा बि मूं PTV ते ॾिठी ईद ते हलंदियूं हुयूं। उन में जावेद शेख ऐं नीली आहे। उन में ईअं हूंदो आहे हिकिड़ा किडनेपर्स हूंदा आहिनि उनजो ॿारु नंढो खणी वेंदा आहिनि जेका माना रैकेट हलाईंदा आहिनि जेके दुबई सऊदी में नंढा ॿार अगवा करे ऐं खपाईंदा आहिनि। पोइ उहे हुते जेके उन्हनि जा उठनि जी रेस हूंदी आहे पोइ उठ जे मथां ॿार चाढ़ींदा आहिनि पोइ जेको मरी वियो जेको बची वियो उन रैकेट ते उन्हनि इहा मूवी ठाही आहे। त पंहिंजे ॿारनि जो बेसिकली माना तव्हां कयो ख़्यालु ॿार नंढे ॿार खे मोकिलियो था शइ वठण लाइ दुकान लाइ त 2 मिंट खां पोइ उन ॿार जी जांच कयो त काॾे ऐं ॾाढा हादसा थी विया आहिनि इहे। इहा मूवीज़ हुन ते ठहियल आहे रियलिटीज़ ते ठहियल आहे। इहा बि मूं 98 में ॾिठी हुई PTV ते ॾिठी हुई। थैंक यू सो मच तव्हां असांजे पॉडकास्ट में आहियो पॉडकास्ट ते एंड था कयूं लास्ट में कुझु सर मैसेज ॾियणु चाहियो जेके हाणे नवां टीचर्स थियणु चाहिनि था या नई तयारी करणु चाहिनि था कुझु शॉर्ट मैसेज ॾियणु चाहियो ॿुधाइणु ॾेई सघो था। हिकिड़ो ई मैसेज आहे पंहिंजो एज़ अ स्टूडेंट्स लाइ बि टीचर्स जेके नवां थियनि था रिक्रूट या जेके माना इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ या मेडिकल जी प्रिपरेशन कनि था पोइ सब्जेक्ट लिहाज़ खां जेको असांजो सब्जेक्ट फिज़िक्स आहे ॾाढो अहम बि आहे। तव्हांजो पर्पज़ जेको आहे हुन में तमामु घणो फील्ड वर्क में बि आहे। इनखे पढ़ण जी जेको स्टाइल आहे तरीक़ो आहे आम सब्जेक्ट वांगुरु न आहे। हिन सब्जेक्ट खे तव्हां पढ़ो 5 टेक्स्ट बुक्स मां ऐं हुनजो जेको आइडिया आहे सेंट्रल आइडिया उहो कढी करे तव्हां थारोली सम्झी वञो नेक्स्ट टाइम रिपीट कंदो तव्हां सॼो किताबु सम्झ में अची वेंदो ऐं हुनजी प्रिपरेशन तव्हांजी सिर्फ़ु बुक्स मां ई थींदी आहे। हिन जे करे ऐं ॿियो जेके JST जी तयारी कनि था दोस्त टीचर्स आहिनि या स्टूडेंट्स आहिनि त उहो सिंटेक्स जे सिलेबस खे प्रिफर कनि जेको न्यू असां वटि मौजूदु आहे मार्केट में। इहो असांजो हिकिड़ो ॿियो पेरेंट्स लाइ हिकिड़ो मैसेज आहे उहो इहो त पेरेंट्स जो रोल उहो ई आहे जेको स्कूल में उस्ताद जो बि आहे। ॿार ते फोकस ॿिन्ही जो हुजणु खपे त एटलीस्ट वीक में हिकिड़ो दफ़ो पेरेंट उनजे स्कूल वञे ॿार जे त हुन टीचर्स खां पुछा कयो त मुंहिंजो ॿारु केतिरा ॾींहं अचे थो केतिरो परफॉर्मेंस आहे केतिरी न आहे। इहा मां हुननि जे लाइ हिकिड़ो नंढो सुठो मैसेज आहे। सुठो मैसेज आहे। सो सर पॉडकास्ट खे एंड था कयूं ऐं जेके ॾिसंदड़ आहिनि जेके नाज़रीन आहिनि उमेदु आहे हिन मां कुझु तव्हांखे मैसेज बि मिलियो हूंदो कुझु सिखण लाइ बि मिलियो हूंदो। सो हिन पॉडकास्ट खे एंड था कयूं उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो त हिनखे लाइक करे छॾियो ऐं शेयर करे छॾियो पंहिंजे दोस्तनि सां या स्टूडेंट्स सां जेके फिज़िक्स जे रिलेटेड कमु कनि था या हुन में इंट्रस्ट आहे
मिलूं था ॿिए के नए एपिसोड में के नए गेस्ट सां, ऐं हुतां ई अल्लाह हाफ़िज़।